क़ौमी अवामी तहरीक की क़यादत के सॼी मरकज़ी कमेटी के सभिनी उहिदेदारनि के ज़िलनि के क़ौमी अवामी तहरीक के समूरनि कारकुननि के सिंधियाणी तहरीक, SST, सिंधी नौजवान तहरीक, सुजाग बार तहरीक, सिंधी हारी तहरीक, सिंधी मज़दूर तहरीक, ॿिया समूरा जेके मुआज़ आहिनि SC ST, उन्हनि जे साथियुनि खे जेके बिना वसीलनि जे, बिना सहूलियतुनि जे, बिना पुठ भराई, बिना वारसीअ जे मैदान अमल में आहिनि, मैदान जंग में आहिनि, मैदान जदोजहद। ॿ टे बुनियादी ॻाल्हियूं अॼु मूं करणु पियो चाहियूं दोस्तनि सां। अॻे सेंट्रल कमेटी जे इजलास खे पाण रखंदा आहियूं फ़क़ति किन अहम मौज़ूअनि ते ॻाल्हाइण लाइ, जेके तनज़ीमी उमूर हूंदा आहिनि, तनज़ीमी मामला हूंदा आहिनि। अॼु कुझु ॿियनि मामलनि ते ॻाल्हायूं था। हिकिड़ो मामिलो इहो आहे त पंहिंजा दोस्त नाराज़ था थियनि त पाण हेॾो सारो कमु कयूं था, अयाज़ साहब सॼो ॾींहुं हले थो, पार्टी सॼी सॼो ॾींहुं हले थी, मरकज़ी उहिदेदार हलनि था, पोइ बि तनक़ीदूं असां थियनि। इहो जेको दोस्त मिलंदो आहे मूंसां गाॾी में वेहंदा आहिनि, साईं फलाणे पंहिंजे ख़िलाफ़ु पोस्ट रखी आहे, फलाणे पंहिंजे लाइ हीअं चयो आहे, फलाणे पंहिंजे साथी फलाणे हीअं चयो आहे। नवाब शाह या सांगड़ या फलाणे ज़िले जो हिकिड़ो माण्हू आहे, उहो रोज़ का पोस्ट रखी पाण ते तनक़ीद थो कराए। टियों ॾींहुं मूंखे ॿुधायूं फलाणो हमरा आहे, उहो फलाणनि जे वास्ते में आहे, उहो फलाणी पोस्ट रखंदो आहे, पोइ ॼाणी वाणी पोस्ट रखी पाण गुम थी वेंदो आहे, पोइ हेठि पाण ते तनक़ीद शुरू थींदी आहे ऐं उहा वारदात उनखां फलाणो माण्हू थो कराए। वरी को दोस्त चवंदो आहे त फलाणो ज़िलो परे, हितां तमामु परे, उनजो फलाणो दोस्त फलाणी पोस्ट रखंदो आहे, उन सां फलाणे हाले जी वेंदे तव्हीं कोन मिलंदव, पोइ उहो तव्हांजे ख़िलाफ़ु फलाणियूं पोस्टूं रखंदो ज़ू माना में। को दोस्त चवंदो आहे त हेॾो पाण अक़लियतुनि लाइ लड़ूं था, अक़लियतुनि जा दोस्त पंहिंजी वारसी कोन था कनि, उहे पीपुल्स पार्टी जे चमचागिरी में पूरा आहिनि, उन्हनि जो मिडिल क्लास, अपर मिडिल क्लास। लड़ूं पाण सिंध जे क्रिश्चन्स लाइ, हिंदुनि लाइ, कोलियुनि लाइ, भीलनि लाइ, मेघवाड़नि लाइ, न्याणियुनि लाइ, ऐं उन्हनि जो मिडिल क्लास ऐं अपर मिडिल क्लास सॼो ॾींहुं पेरनि में पियो आहे इक़्तिदारी वॾेरनि जे। पोइ अहिड़नि माण्हुनि सां तोड़ करण जो फ़ाइदो, जेके पंहिंजे ॾुखे वक़्त में वारिस कोन थियनि। ॿिया चवनि था त बाबा शागिर्दनि लाइ, उस्तादनि लाइ रड़ियूं तव्हीं कयो, कमांद जे आबादगारनि लाइ रड़ियूं तव्हीं कयो। जॾहिं वक़्तु ईंदो आहे तॾहिं इहे साॻिया उस्ताद ठपा पिया कंदा आहिनि, जेके जिन खे डंडा लॻंदा आहिनि, जिन खे फुआरा लॻंदा आहिनि, जिन खे वारनि खां जले गहलियो वेंदो आहे रस्तनि ते, उन्हनि खे लतूं हयूं वेंदियूं आहिनि, उन्हनि खे कुचलियो वेंदो आहे, उन्हनि जी बेहुरमती न्याणियुनि जी कई वेंदी आहे। उहे वक़्तु अचण ते बिजा तीर बिजा हूंदा आहिनि ऐं ठपा हूंदा आहिनि, तव्हीं उन्हनि जे पारां पिया लड़ो। इहे सभु माण्हू मौक़े परस्तनि, कमु लथो कागर फाथो, जोगी न कंहिंजा मिट, तव्हां खां बयान ॾियाराए, जिदोजहद कराए, चंदा वरी होॾां वञी ॾींदा, कंहिं न कंहिं वॾेरे दर ते वेठा हूंदा। के चवंदा आहिनि बाबा क़ौमी कारकुननि लाइ तव्हीं लड़ो था, उहे त तव्हां ते इल्ज़ाम हणंदा आहिनि। बाबा इरशाद रांझाणी लाइ संदसि पार्टी, संदसि काफ़िले जो को माण्हू धणी कोन थियो, हड़ताल जी काल आयात लतीफ़ पलीजा तोड़नी, संदसि पार्टी मां त को बि धणी धूणी ज़ाहिर कोन थियो, तव्हीं सेंट्रल कमेटी जा दोस्त वेठा आहियो, तव्हां अची काल ॾिनी त बाबा इरशाद रांझाणी जो मसइलो कोन्हे, कराची में सिंधियुनि जो मसइलो आहे। पोइ उनखां पोइ उहे क़ौमी कारकुन ॿिया जिन जा धणी वारस तव्हीं था थियो, उहे त गुम हूंदा आहिनि। औरतुनि पारां तव्हीं ॻाल्हायो, जमुना पारां तव्हां ॻाल्हायो, राति जो रिंकिल तव्हांखे यादि, नरेश लाइ तव्हीं पुॼो, रुखसाना सियाल लाइ तव्हीं, ज़ारा मंगी लाइ तव्हीं। पोइ वारसी कान्हे, पर वारसी छो त कनि, सवाल इहो आहे, वारसी छो कनि। ॿियो त ठहियो पंहिंजा कारकुननि, पोइ चवंदा आहिनि तव्हां फलाणे फलाणे कारकुन खे कमाया, उहो वरी फलाणे जाइ ते सुसपुस वेठो कंदो आहे, फलाणे खे ॿधिजी वियो तव्हां छॾायो, फलाणे खे मारियो ते तव्हां बचायो, फलाणे खे अॻुवा ते करे विया तव्हां छॾायो, फलाणे खे नौकिरी मां कढी छॾियो, तव्हां उनखे मेरिट ते वापसि रखायो, फलाणे जो भाउ ॿधिजी वियो, पोइ उहो वरी फलाणे सां लॻी चुट बुड़ बुड़ में लॻो पियो आहे, फलाणो तव्हां वटि फलाणो कमु खणी आयो, तव्हां ओॾीमहिल हुनजो कमु करायो, हितां वरी ॻोठु वञी वरी हुन बुड़ शुरू कई। हाणे उन्हनि जी बि धणी न थियो, छॾे ॾियो। हाणे ॻाल्हि आहे त वारसी छो त कनि। हीअ जेके मूंखां पुछनि था त सिंध वारसी कोन थी करे, हिननि खां वरी आउं थो पुछां सिंध वारसी छा लाइ करे। सिंध कहिड़ी वारसी कंदी आहे जो तव्हां नई ॻाल्हि था पुछो। सिंध कहिड़ी वारसी कंदी आहे? सिंध माना हीअ मिटी न,
इन ते मौजूदु माण्हू। सिंध हिकिड़ी मिट्टी आहे, हिकिड़ी ज़मीन जो टुकड़ो आहे, जोग्राफिकल एंटिटी आहे, हिकिड़े दुनिया जे 7 खंडनि मां हिकिड़े खंड ते आबाद साउथ एशिया में हिकु टुकड़ो आहे जेको पंहिंजो वतन आहे, पंहिंजी अमड़ आहे। हीउ पाकिस्तान पंहिंजो मुल्क आहे। पाण पाकिस्तानी आहियूं, पाण सिंधी आहियूं, पाण हैदराबादी आहियूं, पाण कासिमाबादी आहियूं, पाण नए देरे जा आहियूं, पाण गढ़ी यासीन जा आहियूं, पाण सिंधी बि आहियूं, पाकिस्तानी बि आहियूं। त उहा सिंध जेका आहे सा कंहिंजी वारसी कंदी आहे? सिंध का हैदरबख्श जतोई जी वारसी कई आहे जो अयाज़ लतीफ़ पलीजे जी करे। सिंध का रसूल बख्श पलीजे जा सिंधी माण्हू धणी थिया जो तव्हीं शिकायत कयो। सिंधी के GM जा धणी थिया। सिंधी के दोदे सूमरे सां गॾु बीठा हुआ या वञी अलाउद्दीन सां गॾु बीठा। सिंधी के दूल्हे दरिया ख़ान सां गॾु हुआ या अरगोननि खां हुकूमतूं पे वरितऊं, उन्हनि जा वारिस पे थिया। सिंधी चार्ल्स नेपियर सां मुक़ाबले में होशू शीदी सां गॾु बीठा हुआ या के वञी चार्ल्स नेपियर जा मुख़बर थिया ऐं चार्ल्स नेपियर जी हुकूमत में एज़ाज़ वरितऊं। तंहिंजे करे नई ॻाल्हि कहिड़ी आहे? पाण खे ख़बर आहे, असांजी अम्मा आहे, इन अम्मा खे ज़ोर बोर आऊं ॾींदो आहियां, अम्मा खे नास चपटी आऊं खणी थो ॾियां, अम्मा खे खंघे थी त पाणी बाऊं थो ॾियां, अम्मा वटि टपड़ जेके वरी ॻंढ में ॿधा पिया आहिनि ते अम्मा हुन पुट खे ॾींदी। भले पोइ मूंखे ॼाओ अथसि, मूंखे ईअं करिणो आहे। हू भले अम्मा ॻंढ खोले पैसा होॾां पे ॾे, पर मुंहिंजी माउ आहे, मूंखे ॼाओ अथसि। तंहिंजे करे हू भाउ पुटु भले ठगे हैदराबाद शहर मां अची ॻोठ में अची शाहपुर चाकर में अम्मा जे मथे हथ फेरा टपड़ सभु खणी वञे ऐं वरी अम्मा रही मोट पई हुजे शाहपुर चाकर में ऐं वरी अम्मा जी सॼी ख़िदमत आऊं पियो कयां, पर पैसा हू परदेसी बचिड़ो ईंदो। मुंहिंजो परदेसी बचिड़ो आहे, कराची हैदराबाद में रहे थो, न को मानी थी मिले सही, वीचारो ॾिसो हीअ वारा बोड़ खाई खाई सनड़ो थी वियो आहे, उहो पंहिंजी ज़ाल सां ख़ुशि कराची वेठो हूंदो। उहो परदेसी बचिड़ो आयो आहे अम्मा वटि, जेके हड़ में पैसा हूंदा से अम्मा हुन परदेसी बचिड़े खे ॾी, पाणे कोन्हे ॾी। पोइ इन करे अम्मा हथ कढी ॾियूं, चओ बाबा अम्मा परदेसी बचिड़े खे थी ॾे जेको करोड़पति आहे, ऐं बुखियो मुंहिंजा पैसा खणी हुनखे ॾे छॾे, तंहिंजे करे हथु कढो। हीअ कबो आहे छा? तंहिंजे करे सिंधियुनि तरफ़ां जेका तव्हां ते तंज़, इल्ज़ाम, सवाल, उहे तव्हां लाइ एज़ाज़ आहिनि। एज़ाज़ छो आहे? जो सॼी सिंध में तव्हीं जो जेका पुछा थी थिए, हिन करे नथा पुछनि। ट्विटर, फेसबुक, ट्विटर खोलियो भला, अयाज़ लतीफ़ पलीजा फलाणे ते जवाबु ॾे, अयाज़ लतीफ़ पलीजा, हिन अयाज़ लतीफ़ पलीजा मुर्तज़ा ख़ान जतोई फलाणे जी फातह कोन कई, जवाबु ॾे। अयाज़ लतीफ़ पलीजा ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहब फलाणे जाइ ते पाणी लाइ कोन आयो, जवाबु ॾे। अयाज़ लतीफ़ पलीजा सदरुद्दीन शाह साहब हीअं कयो, अयाज़ लतीफ़ पलीजा फलाणे सिंध में लेफ्ट जो अलायंस छो कोन थो थिए, अयाज़ लतीफ़ पलीजा सिंध जे आबादगारनि लाइ छा कई, अयाज़ लतीफ़ पलीजा सिंध लाइ पाणी लाइ छा कई, क़ौमी अवामी तहरीक परॾेह में रहंदड़ सिंधियुनि जे हक़नि लाइ छा थी करे, क़ौमी अवामी तहरीक औरतुनि लाइ छा थी करे, क़ौमी अवामी तहरीक नियाणियुनि लाइ छा थी करे। अयाज़ लतीफ़ पलीजा जवाबु ॾे त रसूल बख्श पलीअ साहिब जी जेका मज़ार आहे सा नए जे पाणीअ में चोथे ॿुॾी। हाणे ख़बर पतनि त अयाज़ लतीफ़ पलीजा हुते कोन रखियो आहे, पर जेके ठटे जा जोखिया जाखरा जेके पालारी उन ज़िले जा आहिनि उन्हनि जो सवाल त मूंखे आहे। ट्विटर खोलो त लिखियो पियो आहे अयाज़ लतीफ़ पलीजा तो ख़बर वरिती त पलीअ साहिब जे क़बर ॾांहुं नए जो पाणी वियो पिए ऐं उहा क़बर ॿुॾण वारी, जवाबु ॾे। हाणे आउं उन्हनि खे छा चवां त आउं जवाबु कोन ॾींदुसि, आउं चवंदो हाज़िर सां जवाबु ॾियां थो, बिल्कुलु कोशिशि कंदा, ॿियो छा चवनि। हाणे हुननि खे बि ॿुधायां सॼो शुजरो त केरु खणी विया, किन वञी पूरियो, कीअं यारगमाल कयूं, कीअं अगवा करे विया, कीअं पलीअ साहिब खे मकली ते कोन रखणु ॾिनऊं त उते हज़ारे लखे माण्हू गॾु थींदा, मथां कीअं हुकुम आयो त हैदराबाद या मकली में कराची में न रखिजो, उते लखे माण्हुनि जा मेला मचंदा, उते सिंध जी जदोजहद जी ॻाल्हि थींदी। पलीअ साहिब खे वञी क़ैद करे छॾियो, ओताक में ॿाहिरां ॾियोसि तालो, त सिंध जे अज़ीम आलिम, अज़ीम फर्ज़ंद, अज़ीम पुट खे क़बरुनि खे तालनि में बंदि करे जीअं उते मनपसंदि प्रो पीपुल्स पार्टी इज्तिमा थी सघनि। हाणे इन्हनि जी मूंखे टाइम कोन्हे जो एॾा जवाबु ॾियां, तंहिंजे करे अदा हाज़िर कोशिशि कयूं था। साईं पलीअ साहिब जी क़बर खे ॿोड़ीनि था, अदा हाज़िर कोशिशि कयूं था, अदा हाज़िर। माण्हू मूंखां पुछंदा आहिनि साईं बशीर ख़ान कुरैशी जे केस जो अॼु खां 5 साल अॻु में हलियो पियो त रत जा जुज़ा चकास करायो, रत जा जुज़ा चकास करायो, हाणे केरु धणी धोणी कोन्हे। चवंदो अदा हाज़िर, मूंखे हुननि दर्द जो अहसासु थींदो आहे। रत जा जुज़ा चकास करायो हो न, रत जा तव्हांखे यादि हूंदो, रत जा जुज़ा चकास करायो, ज़हर आहे या कोन्हे, हथु खणी विया। हाणे माण्हू मूंखां था पुछनि, चोलियाणी जो, मक़सूद सुमरे जो, माण्हू मूंखां था पुछनि, माण्हू मूंखां था पुछनि त मुर्तज़ा भुट्टे जे खून जो इंसाफ़ लाइ कुझु छो कोन थियो। उनजी भेण जी हुकूमत आई, उनजे भेणवे जी हुकूमत आई, उनजे भाणेजे जी हुकूमत आई। हाणे उनखां नथा पुछनि, मूंखां था पुछनि त शाहनवाज़ ऐं मुर्तज़ा जे रत जो हिसाबु सोशल मीडिया ते ख़तनि में ईमेल ते कॾहिं थींदो। हाणे उहा हुकूमतूं हुननि जूं, वज़ीर हुननि जा, सवाल मूंखां वेठा पुछनि अदा कॾहिं थींदो, शहीद ख़ालिद महमूद सुमरे जे खून जो हिसाबु कॾहिं थींदो।
पर हाणे आउं उन्हनि ते कावड़ छो कयां? हू मूंखे पंहिंजो हिसो सम्झनि था, तॾहिं मूंखां सवाल था पुछनि। हू क़ौमी अवामी तहरीक खे पंहिंजो वारिस सम्झनि था। क़ौमी अवामी तहरीक खे जवाबदार सम्झण बि तव्हां लाइ एज़ाज़ आहे त तव्हांखे जवाबदार सम्झो वञे। सिंध में कंहिंखां पुछनि? सिंध में केरु आहे? सिंध में कंहिंसां हू एक्सेस करे सघनि था? मूंखां सवाइ सिंध में कंहिंसां राब्तो करे सघनि था? केरु अवेलेबल आहे? मूंखे त हिकिड़ो इनबॉक्स में मैसेज कंदा फेसबुक ते त मूंखे मिली वेंदो न। मूंखे ट्विटर ते हिकिड़ो मैसेज कंदा त मिलंदो। व्हाट्सएप ते मैसेज कंदा। ॿी कहिड़े सिंधी लीडर सां राब्तो कनि? ॿुधायो सही कि असां कंहिंसां राब्तो कनि? कहिड़ो सिंधी लीडर आहे जेको फेसबुक ते, ट्विटर ते, जलसे में, रैलीअ में, रस्ते ते, नूरियाबाद जे होटल ते, कराची जे के चौक ते, जुमा ॻोठ ते, कंदकोट ते, डिगड़ी में, पंध झुॾे में, रस्ते ते सुतो पियो हुजे, लेटियो पियो हुजे, वाहन जे कपनि ते वेठो हुजे, कंहिंसां राब्तो कनि? तंहिंजे करे उहे सिंधी माण्हुनि खे तव्हीं भुल ते आहियो। भुल में जेको आहे हुन खां पुछिबो भई भुल में आहियो। राति 2 बजे 1:40 ते ओचितो पोस्ट पढ़ियमि सखर जे हिकिड़े वकील साहिब। मुंहिंजे घर ते हमिलो आहे, मुंहिंजे घर जे ॿाहिरां घेरो थी वियो आहे ऐं आऊं केॾी महिल मुंहिंजी जान खे नुक़सानु आहे। मुंहिंजो घेरो आहे, मुंहिंजो कोप धणी थो ॾे। 1:40 ते पढ़ियोमांसि। 1:45 या 42 ते राब्तो करे चयोमांसि त मूंखे DIG जो नंबर ॾे, SSP खैरपुर जो, DIG सखर जो, DC जो, DSP जो, SHO साहिब जो। उन वकील साहिब सां ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो मिलियो। हादी भट्ट साहिब सां गॾु हिकिड़ो दफ़ो मूंखे मिलियो, हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी में मिलियो। उनखे राति जो 2 बजे उन सां राब्ता करे वरी राति जो 2 बजे पुलिस अमलदारनि सां ॻाल्हायो अथमि। वरी पुलिस अमलदारनि हुन सां ॻाल्हायो आहे। राति जो 2 बजे उनखे रेस्क्यू करण लाइ पंहिंजी पार्टी कमु कयो। हीअ जॻह राति गुज़री भले हेॾो डिवीज़न सखर खैरपुर आहे, धणी धणी कोन्हनि। पोइ छा कजे? अच्छा, उनजे हेठि पोस्ट जे हेठां मूं पढ़ी वरी थोरो ॾिसिजो, थोरी देरि खां पोइ खोलिजो। उनजे पोस्ट जे हेठां लिखियो पियो आहे, माण्हुनि जा मैसेज ख़बर अथव कहिड़ा आहिनि? हुन मैसेज लिखियो आहे त मुंहिंजे घर ते घेरो आहे, थोरी देरि में मूंखे मारे सघनि था ऐं मुंहिंजे घर ते हुजूम जी यलगार आहे। हेठां लिखियलु आहे पंहिंजो ख़्यालु रखो। ॿिए वरी लिखियो आहे अलाह जी अमान। टियों लिखियो आहे ख़ुदा ख़ैरु कंदो। चोथे लिखियो आहे त पंहिंजा भाउ तव्हां सां दुख जी घड़ी में गॾु ऐं सभु दर्जने मैसेज आहिनि। दुख जी घड़ी में गॾु आहियूं, तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ अलाह जी अमान में ई। कंहिं कोन लिखियो आहे त सखर जा फलाणा फलाणा दोस्त हो, असांजा फलाणा माइटनि पुॼे। मूं हेठां लिखियो आहे त उनजा SP या DC जा नंबर मिलिया। मूं लिखियो आहे त सखर ऐं खैरपुर जे दोस्तनि हादी भट्ट, सचल भट्टी, हकीम ज़ंगेजे, सतार ज़ंगेजे, शबीर शर, शकूर फुलकोटे, इम्तियाज़ मेमण, इन्हनि सभिनी खे, सचल भट्टी, इन्हनि सभिनी खे गुज़ारिश थो कयां त हींअर जो हींअर हुनजी मदद कयो। SP ऐं DC सां ॻाल्हायूं, पोइ हुन सां ॻाल्हायो अथऊं अमलदारनि सां, पोइ पुलिस खे चयो अथऊं। बाक़ी सिंध इहा अथव कहिड़ी? अलाह तोखे पंहिंजी अमान में रखे, तोसां गॾु आहियूं। ऐं पर माण्हू मरे पियो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखे। पंहिंजो सिंधी माण्हू प्यारा जिगर न पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखे थी। जेको माण्हू दसे पियो हुजे हुनखे ॿियो बंदूक पियो हेठि दसे लॻे चए था पंहिंजो ख़्यालु रखंदी, पोइ चए था हाज़िर तुंहिंजा लख थोरा महिरबानी, ऐं पंहिंजो ख़्यालु रखां पियो। हाणे जमुना आहे, आई वीचारी नंढड़ी ॿारड़ी ॿाहिरि बीठा, खणी टंगा टोली करे अस्पताल मां कढी ॿाहिरि उछलाए ॾियोसि। ऐं पहुतुसि राति जो टंडे मोहम्मद ख़ान जा SP वठा। पोइ वरी के माण्हू वेठा, परदेस के वेठा हुआ, लंडन के वेठा हुआ, तीर्थर जे भिटुनि ते, के केॾांहुं, के इस्लामाबाद, उन्हनि वरी रखियो। फोटो सेशन थो थिए। हाणे पाण ते जेके भिड़ूं पिया, ग़ज़ाल बतुल सिद्दीकी फोटो सेशन ते कराए, जेका वीचारी गोलियुनि जे खाजे में वई, मां फोटो सेशन लाइ वई त मूंखे गोली हणी, मुंहिंजो फोटो कढो। सतार उन्हनि फोटो सेशन लाइ वियो। ऐं जेको हलिस पे पान मंडी में फोटो सेशन ते थियो, जेॾीमहिल गोलियूं पिया हलियूं, शबीर बुलेती फोटो सेशन ते थियो। 12 मई ते नवाज़ कंदाणी फोटो सेशन लाइ वियो। आशिक़ जुण जो फोटो सेशन लाइ वियो। सभु पाण फोटो सेशन लाइ, पाण सभु फोटो सेशन वारा। रसूल लक्ष्मली जो 12 मई ते वञे त फोटो सेशन लाइ वियो। सिंधियाणी तरीक़े भेड़ लच्छू खाई, अधी वञी वाणकी वस्ती में, अधी ज़ीनत मायूं कढाए थी अचे, ॿार बचाए थी अचे, सभु फोटो सेशन। ऐं हू जेके घरनि में वेठा आहिनि, उहे हक़ीक़ी सिंध जी जफ़ाकशी कंदड़, जुदो जुदो कजे घर वेठा आहिनि, जेके लिखंदा हेठि पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं ॿिए हिकिड़े लिखियो आहे, आख़िर ॿुधायो त सही माजरा छा आहे? वो चो तो मुझे घर से हमलो तो थे, थोड़ी देर मरण वारो है, बुधायो माजरा छा है। हाणे उनखे वे तफ़सील सां ॿुधायो त माजरा छा आहे, कीअं जहिड़ा थिया, केरु केरु आया, किथां किथां आया, केॾी महिल पहुता, कहिड़ा कपिड़ा आहिनि, मुंहं जा कहिड़ा आहिनि, माजरा लिखे वो तो मरे।
जेको रत पाण में घुरिया था मरां तो रत जी बोतल हुन खां पहिरीं माजरा त ॿुधाए हाल वाल ॾे कीअं रत छो खतो छा थियो जहिड़ो की थियो। हाणे इहा आहियूं पाण लश्कर। हाणे इनखे वेठा मयारूं ॾियूं त पुछा छो था कनि भला छा कनि। हिकिड़ो सवाल तंहिंजे करे पाण खे माइंड नाहे कनि पाण खे पंहिंजो पाण खे सिंधी क़ौम वटि जवाबदार सम्झणो पाण खां भले सवाल पुछो। भला अकिलती तव्हीं चओ था अकिलती सवेल ॻाल्हि थी बाबा अकिलती माण्हू चवंदा हुननि खे था ॾियनि पैसा हुननि खे था ॾियनि फोटू तव्हां था कढायो पैसा हुननि खे ॾियो पोइ ॾुख में चवंदा अयाज़ लतीफ़ अली जो किथे आहे अयाज़ लतीफ़ अली जो अयाज़ लतीफ़ अली जो धंधो में डोड़ी पुॼे त वरी सॾु थो बदीन मां किथे जे बदीन मां डोड़ी पुॼे जे रनेश वटां डोड़ी पुॼे त नरेश जो सॾु जे नरेश वटां डोड़ी पुॼे त ज़ारा मंगी जो उतां ते रुखसाना सियाल जो हाणे अयाज़ लतीफ़ अली जो ॾे मोह न त वरी लायला रंद सां जेकॾहिं वीचारी उनजी मर्डर थिए त वरी सिंध यूनिवर्सिटी जे वीसी ॾांहुं वञे उतां डोड़ी डोड़ी पुॼे त वरी मीरपुर ख़ासि वञी लाश कोली जो पियो आहे कुनरी में या कहिड़े किथे पियो जेके रस्ते ते लाश रखी ॾियूं जंहिं लाइ मूं DIG सां ॻाल्हाए दफ़न करायो कुनरी छा नालो हुअसि घनश्याम भील। हाणे हुनजी डेड बॉडी लाइ आऊं DIG सां ॻाल्हायां तॾहिं उहा खजे भई न पुॼूं त अकिल त न दोस्त चवंदा फलाणे जे कोन पहुतो भला छा कनि अकिल तूं छा त कनि भला पाण चवंदा असां सां गॾु हलनि कीअं हलनि। उहो कोली भील मेघवाड़ मिसकिन माण्हू दॿियो पियो आहे वॾेरे जे हेठां उहो वॾेरे जे कंट्रोल में आहे। ओॾीमहिल वॾेरो हुनखे गैले गाॾीअ में वञी हुन खां वोटनि ते ठपा थो हणे उन वटि भाड़ो कोन्हे जो उहो तव्हांजे जलसे में अचे कराची या हैदराबाद। उहो मिसकिन आहे उहो तव्हां लाइ ॾिसे थो उहो तव्हांजो भाउ आहे तव्हांजो साथी आहे पाण उन खां वरी तलब कयूं त उहो असांखे मोट ॾे नथो ॾे वॾेरनि सां हुजे ॾियारी जॻह सां ख़ुशि हुजे भले ख़ुदा करे ख़ुशि हुजे पाण त सम्झूं था त उनजो पाण ते फ़र्ज़ु आहे न पाण उनते थोरो थोरी था कयूं पाण को सिंध ते थोरो थोरी था कयूं क़ौमी अवामी तहरीक सिंध ते थोरो थोरी पई कयूं क़ौमी अवामी तहरीक त सिंध जो थोरो आहे जो सिंध जे गोद में सिंध जे हंज में क़ौमी अवामी तहरीक पलिजे थी थोरो सिंध माउ जो आहे थोरो हुन वतन जो आहे जो पाण हुन वतन जो हिसो दोस्त कावड़जंदा असांजा कमु फलाणो कोन थियो छा कनि भला के माण्हू तव्हां सां वतन ख़ातिर हूंदा आहिनि के कमनि ख़ातिर हूंदा आहिनि पर सभु माण्हुनि खां कीअं था तवक रखो त सभु माण्हू सिंध ख़ातिर तव्हां सां अचनि के माण्हू कमनि लाइ ईंदा के माण्हू प्रोटेक्शन लाइ ईंदा त कॾहिं ॿधिजी पवंदसि अयाज़ लतीफ़ अली जो SP खे DIG फ़ोन कंदो सिंध में SSPs DIGs जाइज़ ॻाल्हि रुॻो अयाज़ लतीफ़ अली जी ॿुधंदा आहिनि छाकाणि ज़ाती मसइला कोन चवंदो आहे इंसानी हक़नि जी कानून जी आइन जी ॻाल्हि कंदो आहे तंहिं करे उन जी ॻाल्हि ॿुधंदा आहिनि तंहिंजे करे क़तल थियण खां बची वेंदो को अरशद बलोच ऐं नूर अहमद कात्यार खजी वेंदा ऐं मज़हर राऊ जो त राति जो अयाज़ लतीफ़ अली जो ऐं चोथों कहिड़ो मनान शेख ते अयाज़ खोसे ते नूर अहमद कात्यार ते जेॾी महिल राइफल उभी थींदी ओॾी महिल मनान शेख खे ऐं नूर अहमद कात्यार खे ऐं अयाज़ खोसे खे अयाज़ लतीफ़ अली जो बचाईंदो बाक़ी राइफल हटी वई त पोइ जोगी न कंहिंजा मिट पोइ वरी नाज़िम आहिनि पोइ सेठ आहिनि पोइ वापारी आहिनि पोइ अरबे रुपया आहिनि बाक़ी राइफल उभी हूंदी त वरी महिल अयाज़ लतीफ़ अली जी पार्टी जी मदद जी ज़रूरत आहे राइफल थोरी हटी त पोइ वरी ॿिया इलाही मामला आहिनि बिरयानियूं आहिनि देगियूं आहिनि ख़र्च आहिनि गुज़र सफ़र बि आहे माण्हू जो जियापो बि आहे मंथली अलाउंस बि आहिनि मंथली गुज़ारो बि आहे घर बि आहिनि गाॾी जा भाड़ा बि आहिनि हाणे राइफल त हर रोज़ त राइफल कोन थी खजे न हाणे हिकिड़ो दफ़ो राइफल मां बची हलिया हाणे वरी जेको गुज़र सफ़र आहे जान पियो आहे हाणे वरी 2-3 साल खां पोइ जॾहिं राइफल थिए त पोइ खणी अयाज़ साहिब खे चवंदासीं पोइ भला खणी ॿुधंदो पर एॾो त हया हूंदो ज़रूरु कुझु वक़्तु साथ गॾु हले आहियूं त वरी बचा करे वठंदो बाक़ी फ़िलहालु अयाज़ साहिबु माहवार 25,000 त कोन ॾींदो 50,000 उहे त हेॾा मिलणा आहिनि तंहिंजे करे सिंध जो माण्हू ईअं हूंदो कमु चवंदो पोइ कमु न थींदो पोइ तव्हांखे केस ॿधंदो तव्हीं जे हाल जी ढंढ वेंदे फोटू न कढाईंदो तव्हां त केस कंदो तव्हीं जे फलाणे माण्हू जो फ़ोन कोन खणंदो या फ़ोन तव्हांजो बंदि नंबर बंदि हूंदो अशरफ लाखो खणंदो त माण्हू लिखंदो वाह अशरफ लाखे अल्ताफ़ ख़ासकली जे हवाले ते पार्टी आहे त पोइ पार्टी भली पोइ अहिड़ी पोस्ट रखंदो भले पिया रखंदो डज़ंट मेक एनी डिफरेंस हिन सां फ़र्क़ु पवे थो जेके माण्हू इन क़िस्म जे कमनि लाइ तव्हां सां गॾु आहिनि उहे बि पंहिंजा साथी आहिनि उन्हनि जे कहिड़ी मया उहे तव्हां का एक्सपेक्टेशन रखनि था त असांखे हक़ल सां असांजो कमु थी वञे कनि था ॿियूं पार्टियूं कोन थियूं कनि तव्हां कंहिं बि ॿी पार्टी जमायत इस्लामी जे साथी खां मशवरो न ॾिसंदव त महराजुल हुदा पोस्ट रखी सिराजुल हक़ खे मशवरो ॾियो कोन ॾिसंदो महराजुल हुदा जो मशवरो न ॾिसंदव त अदा तो वीडियो बंदि करे छॾी थोरा बि जारी रख महराजुल हुदा थोरी जमायत इस्लामी खां पुछंदो त सिराजुल हक़ हिन मामले पे इशू पे आवाज़ बुलंद करो कोन चवंदो छाकाणि उनखे चवणो हूंदो पंहिंजी पार्टी जे इदारे में चवंदो तव्हां कोन ॾिसंदो सिंध जी कंहिं क़ौम पार्टी जे ज़िले जो सदर
पंहिंजे कंहिं नौशहर जे अॻुवाण या नवाबशाह जे अॻुवाण खां त उहो मर्कज़ खे फेसबुक ते वेठो सलाहूं ॾे। तव्हां कैंप कॉन्फ्रेंस पार्टी जे ज़िले सदर खे मज़हबी पार्टी जे JUI जे सदर खे कोन ॾिसंदो त उहो फेसबुक ते पंहिंजी पार्टी जी क़यादत खे वेठो सलाहूं ॾे। व्हाट्सएप उहो पंहिंजे ज़िले में रखंदो, ज़िलो मर्कज़ खे मोकिलींदो। पर हिते छुड़वागी आहे, उन छुड़वागी जो नोटिस कोन थो वठे अशरफ लाखो या अल्ताफ़ ख़ासकेली या रोशन कंदराणी या मज़हर राव जो या मुनवर जतो या अनवर नोआणी। हाणे हीउ जो दोस्त अशरफ लाखे अॼु ॿियो नालो खणूं था, वरी दोस्त चवंदा। मिसाल तौरु पंहिंजो दोस्त आहे नबी बख़्श ज़रदारी, आहे कोन पर मिसाल नबी बख़्श त उहो साथी नबी बख़्श ज़रदारी जो मर्कज़ जे अॻुवाण आहे। सोचे थो आउं जो हुन सां फिटायां त वरी दौरे ते वेंदुसि त राति जो मानी हिते खाइणी आहे। हाणे नबी बख़्श ज़रदारी उन माण्हू ते तनक़ीद कीअं करे तो इहे पोस्ट छो रखे? न लॻाड़ी सची बची आहे न, नबी बख़्श ज़रदारी थो चवां त नबी बख़्श ज़रदारी सम्झो पंहिंजो मर्कज़ी उहिदेदार। हाणे नबी बख़्श ज़रदारी पढ़ी बि आहे पोस्ट त हू ज़िलो जो फलाणो अॻुवाण वेठो मर्कज़ खे सलाहूं ॾे त हीअं कर। हाणे जे नथो करे उनखे जे चए थो त मथे हफ़्ते दौरो रखियल आहे नबी बख़्श ज़रदारी जे ज़िले में, गाॾी बि इतफ़ाक़ सां उनजी आहे या गाॾी न उतां खां उनखे जे चवे त उहो हूअं रधे अचे हा भाकुरो गोश्त उज़ई जो रखियल, हाणे उहो मुङई जी दाल रधे ॾींदो ऐं चवंदो साथी रिहाइश जो बंदोबस्तु कोन्हे, तंहिं करे साथी झलियो पियो हूंदो, तंहिं करे साथी खे सच न आहे ॻाल्हि। हाणे उनखे चवणो हिदायत न आहे करणी, छा नी पिया पुछनि पिया केरु थो पुछे, तंहिंजे करे उहो डिसिप्लिन सिंध जी पार्टियुनि में घटि आहे। ऐं इलाही सारा नौजवान SST जा हिकिड़ो को माण्हू क़ौमी अवामी तरीक़े जो मुखालिफ़ दुश्मन पोस्ट पे रखंदो आहे। SST जा 3-4 ॼणा आहिनि, उहो सम्झनि ई कोन था। ऐं ॾिसो ऐं सुञाणंदी कोन, ऐं पढ़ंदो पियो आहे। हिकिड़ी अदड़ी आहे कराची जी, ॿिया SST जा 3-4 नौजवान उहे हिन हेठां लाइक ऐं पोस्टूं एप्रिशिएट पिया कंदा आहिनि। हू पियो चवंदो आहे मज़हर राव जे ॿेड़ी ॿोड़ी छॾी या मुनवर जतो हीअं करे छॾियो या अशरफ लाखे हीअं कयो, उहो दुश्मन सिंध जो पार्टी जो उनजे हेठां वरी लाइक करण वारा ई हूंदा आहिनि। पोइ हीअ सम्झंदा त हिन सां असीं डिस्प्लेयर था कम्यूनिकेट कयूं, भले कनि, पर इहे को मेच्योर थोरी आहिनि। हीअ माण्हू सिंध में सियासी वर्कर आहिनि कहिड़ा, तो तरबियत याफ़्ता पढ़ियल आहिनि, को दास कैपिटल पढ़ियल आहिनि, कोई लेनन जा वॉल्यूम्स पढ़ी आया आहिनि, के माऊ जा वॉल्यूम पढ़ी आया आहिनि, छा कनि? तंहिंजे करे हीअ वीचारा नवां यूथ आहे, भला जिन लेनन जा वॉल्यूम ऐं माऊ जा वॉल्यूम पढ़िया उहे बि त हाणे सेठ जे पोयां पिया हलनि न 20,000 महीने लाइ। लेनन जा वॉल्यूम ऐं माऊ जा वॉल्यूम पढ़ी दास कैपिटल कड़ी, हाणे चिठी थी अचे हिकिड़ो माण्हू अची गाॾी थी बीहे, हुन मां लही 25,000 रुपया थैली ॾेई थो वञनि, उहो 25,000 थैली कड़ी लेनन जा वॉल्यूम कबट में रखी हमारा ॻोठ न वञो। त हाणे सॼी मख़लूक अहिड़ी सिंध में पैदा थी वई आहे। पोस्ट 1988 पोस्ट 88 खां पोइ जी मख़लूक। हाणे उहा 88 खां पोइ जी सिंध जी मख़लूक आई आहे जेका पीपुल्स पार्टी जी 88 जी हुकूमत खां पोइ, त उन्हनि वटि सियासत जो मयार छा आहे? सिलाई जी मशीन ॾियो, ॿोरी ॾियो, नौकिरी वठी ॾियो, सोलर प्लेटूं ॾियो, अन्न जूं ॻूणियूं ॾियो, ॿोॾ मुतासिरनि लाइ कपिड़ा ॾियो, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कार्ड ॾियो। हाणे तव्हीं चओ था त QAT जा कारकुन उन्हनि खां सफ़ा डिफरेंट थी। उन ई QAT जो कारकुन त उन घर जो हिसो आहे जंहिंमें 2 भेनरूं इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कार्ड खणंदड़, जंहिंमें हिकिड़ो हुननि जो भाउ के ॿी पीपुल्स पार्टी जा किथां आहे उहो खणियो अचे सिलाई मशीन फुरियो। हाणे हू सोचे थो त इहो पाण ॿियो अशरफ लाखो सिलाई मशीन नथो ॾे त भला खां बदिली कराए ॾे। तंहिंजे करे हुननि जी तवक़ात इहे आहिनि। हाणे उन्हनि खे पाए सिंध पंहिंजी माउ आहे, उहा वञी धूड़ पाए, मां वञी धूड़ पाए, छाकाणि मुंहिंजे पुट जे तोरनि में कोन आया। साईं ईअं के पार्टियूं हलंदियूं आहिनि, भा कारकुननि जी वारसी कबी आहे, तोरनि में, शादियुनि में, पीचनि में अचिबो आहे। अया साहब जी ज़ाल खे, अशरफ लाखे जी ज़ाल खे, अञा इहा फरमाइश शादी में वञो न त चवनि अया साहब ऐं अशरफ लाखे जी ऐं मज़हर राव जी ज़ालुनि खे मोकिलियो, 3 ॾींहं अची गीच ॻाइनि मुंहिंजी कुंवार सां गॾु। नथा ॻाइनि त असीं पार्टियूं कमु कोन कंदासीं। गीच ॻाइण लाइ न पहुतियूं अयालती पली जी ज़ाल, मज़हर राव जी, मुनवर जतोई जी, असां ॿी पार्टी जो सही फलाणी पार्टी जा माण्हुनि जी घर वारियूं गीच ॻाइण आयूं, उन्हनि लाऊं बि ॾियारियूं, तंहिं करे लाऊं ॾियारण महिल कोन आयो। हाणे इहा मख़लूक पंहिंजी आहे, इहा जहिड़ी चरी खरी मख़लूक आहे इहा पंहिंजी आहे। इन चरी खरी मख़लूक खे हलाइणो, इन्हनि जी तरबियत करे, इन्हनि जो तइदाद वधे पियो। जे पाण ॿियनि पार्टियुनि वांगुरु 12 ॼणा हुजूं हा त पाण खे खुटको न हुजे हा, छाकाणि 12 वेठा हुजूं हा। हाणे माण्हू पिया वधनि, हाणे माण्हू ॿियनि पार्टियुनि में अचनि पिया, 50 60 त हिननि कराची में शामिलु कराया आहिनि हिकिड़े ॾींहं में। ॾिसो त पंहिंजा ज़िला कीअं पिया कनि, कराची में कहिड़ो ज़बरदस्त कमु पिया कनि। ऐं कराची जे दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां, सॼो ॾींहुं ॾिसां थो हलनि था। ऐं हैदराबाद जे दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां, हैदराबाद में 5-7 ॼणा पंहिंजा सॼो ॾींहुं हलनि था। केॾी महिल किथे एड्स जा हैंडबिल पिया विराइनि, केॾी महिल यूनिट पिया ठाहिनि। हींअर हज़ारे माण्हुनि जी रैली कढियऊं, कराची जे माण्हुनि एॾी वॾी रैली कढी जॾहिं क़ौमी अवामी तहरीक अकेले सिर कढे, ओतिरी रैली कासिमाबाद जा आम माण्हू गॾु करे कढियऊं। कराची बि ईअं ई मुतहरिक आहे।
ॿियो हिकिड़ो ज़िलो आहे उहो ज़बरदस्त आहे, पर उते वरी उन्हनि जी जदोजहद आहे। ॿ ग्रुप आहिनि, हिकिड़ो ग्रुप मेंह बहाल थो कराए, ॿियो मोटरसाइकिल थो वराए। पोइ वरी हिक ॿिए खे मुबारक थो ॾियनि, हिकिड़ो मेंह वापसि करायो, ॿियो मोटरसाइकिल वरायो। जदोजहद जी मुबारकबाद, मोटरसाइकिल अची वई, 3 ॼणा बीठा आहिनि, साईं मोटरसाइकिल बहाल कराईसीं। वरी 3 ॾींहंनि खां पोइ ॿियो ग्रुप आहे, सोचियो वछ बहाल करायासीं, वछ वठी आयासीं, 40 ॼणनि खे मुबारक। एॾी पार्टी उते फैलिजी वई आहे जो सुजात बारतरी जो अलॻि ग्रुप आहे, SST जो अलॻि पार्टी आहे, उनजो अलॻि ग्रुप आहे, हारी तरीक़े जी अलॻि पार्टी आहे, SMT अलॻि आहे, सॼो ज़िलो आई हुई पाण, ॿियो आई कोन ज़ाहिर भाॼियूं ठहंदियूं न, उहे ग्रुप आहिनि। ऐं उन्हनि जा वरी क़ाइदीन वरी मरकज़ी लीडर आहिनि। से हिन ग्रुप जो क़ाइद मरकज़ी लीडर, हुन ग्रुप जो क़ाइद मरकज़ी, उहे मरकज़ी लीडर आहिनि, ग्रुप आहिनि। सिंधी मज़दूर तरीक़े जी क़यादत, क़ौमी अवामी तरीक़े जी क़यादत लॻा पिया आहिनि सरगर्म आहिनि। इहो सुठो कमु आहे। मोटरसाइकिल चोरी वापसि करणु खपे। ॿियो ज़िलो आहे उते हमरा सॼो ॾींहुं वापडा जे FIR जे पोयां लॻो पियो आहे। वापडा जी FIR रद्द कयो, FIR बहाल कयो, FIR ख़तमु कयो। वरी मूंखे मशवरा आहिनि त वापडा जे एक्सियन खे हटाइण लाइ तव्हां पंहिंजो किरदारु अदा कयो। इहो बि सुठो कमु आहे। इहे आवाम जा मसइला आहिनि, इन्हनि ते नाराज़ न थिजे। मोटरसाइकिल हिकिड़े माण्हूअ जो गुज़र आहे, उहो वापसि थो कराए अचे, सुठो कमु। वापडा जा पूरा बिल अज़ाब आहिनि, उन्हनि लाइ को माण्हू जदोजहद करे थो, एप्रिशिएट करे। हीअ माइनर लाइ जदोजहद करे आया घोटकी वारा पाणीअ लाइ, इहो आवाम जो जेन्युअन मसइलो आहे, न त जदोजहद करणु खपे। पर इन में रुगो तड़को ई लॻाइजे त मोटरसाइकिल जी जदोजहद बि कजे ऐं पंहिंजे ज़िले में करप्शन जे ख़िलाफ़ अचे। वापडा वारनि ते बि केस कजे ऐं सॼे ज़िले जी जेका बजट खाजी वई आहे, उन ज़िले में यूनिवर्सिटी कान्हे, उन ज़िले में रोज़गार कोन्हे फैक्ट्रियुनि में, उन लाइ अलॻि जदोजहद करे। सिंधी मज़दूर तहरीक मोटरसाइकिल जी बहाली लाइ जदोजहद करे, पर सिंधी मज़दूर तहरीक सखर, घोटकी, जेकबाबाद, दाड़काणे जे समूरनि ज़िलनि में सिंधी मज़दूरनि खे हक़ कोन्हनि, उन लाइ जदोजहद करे, उन्हनि लाइ मैदान में रहे, उनखे सिंधी मज़दूर तहरीक लीड करे न। तंहिंजे करे हू कम बि कजनि, मोटरसाइकिल वारा बि, वछ बहाल कराइण वारा बि, GJ खे मुफ़्त में मशवरा, QH खे मुफ़्त, नवाब शाह वारा, नौशहरे वारा मशवरा बि। पर जेको नौशहरे में वही GJ खे सॼी मशवरा ॾे, सो वरी नौशहरे में तनज़ीम साज़ी बि करे, उहो वरी मोरे बि वञे, चीहे बि वञे, पटीदन बि वञे, उते वञी तनज़ीम जा यूनिट बि खोले। मशवरे खे हीअं ॾिसबो, मशवरो कंहिंजो ॿुधबो, कहिड़े DC जो मशवरो ॿुधबो? कमिश्नर ॿुधंदो, जेको DC कमु कंदो हूंदो। जेको DC घर वेठो हूंदो, पंहिंजे ज़िले उमरकोट वेहो ई कोन हूंदो, उहो DC कमिश्नर खे मसाला ॾेई ईंदो, ॾिसूं त हीअ त मोकल ते कराची वेठो हूंदो आहे क्लिफ्टन। तंहिंजे करे कमु कयो था या ठला मशवरा था ॾियो। तंहिंजे करे जेको कमु करे थो सो मशवरा ज़रूरु ॾिए, उनजा मशवरा ज़रूरु ॾिए। हाणे टी ॻाल्हि त ॿी पाण ते तनक़ीद थींदी आहे, मुखालिफ़ गुरियूं कंदियूं आहिनि त बाबा तव्हां सां फलाणा फलाणा माण्हू इतादी आहिनि, इहे मुस्तक़बिल में लाइ छा कंदा? मुस्तक़बिल में पाण के वली अल्लाह जा आहियूं, पाण खे इस्तिखारो था विझूं। हिकिड़े दोस्त ॿुधायो पियो तॾहिं मूंखे चई छोकिरा वॾा, हुन त हरामी चयो पर आउं हरामी कोन थो चवां, हुन चयो छोकिरा वॾा होशियार आहिनि ऐं छोकिरियूं बि ॾाढियूं होशियार थी वियूं। मुंहिंजो चई हिकिड़े दोस्त जिसे के 2 रिश्ता हुआ छोकिरियुनि जा, हिकिड़ो छोकिरो थोरो ग़रीब हो, ॿियो थोरो पैसे वारो। छोकिरी ॿिन्ही सां ॻाल्हाए पोइ ग़रीब खे चई त मूं इस्तिखारो कढियो आहे, हुन में तुंहिंजो नालो कोन आहे। हाणे हू छा करे, इस्तिखारे में नालो ई कोन आयुसि, त हाणे असांखे होॾा थी। सो हाणे पाण खे इस्तिखारो त कोन विधियलु आहे, पाण खे ख़बर त कान्हे त सुभाणे छा थींदो। भला रसूल बख्श फलीह साहिब खे ख़बर हुई छा त MRD खां पोइ छा थींदो? हिकिड़े चङे कम लाइ जदोजहद पे कई, आमरीत का निजात, करप्शन का निजात, बैड गवर्नेंस का निजात। बैड गवर्नेंस का निजात जो को ॿियो तरीक़ो हुजे त ॿुधायो। रसूल बख्श फली जे वटि ख्वाजा खैरुद्दीन ऐं मलिक कासिम ऐं राव रशीद खां सवाइ का ॿी मख़लूक हथ करे MRD जी बहाली लाइ तहरीक हलाइण जो चॉइस हुजे त ॿुधायोसि त फलिया साहिब ख्वाजा खैरुद्दीन सां छो ई, मलिक कासिम सां छो ई, एयर मार्शल असगर ख़ान सां छो ई, राव रशीद सां छो ई, ओ हिननि सां गॾिजी तूं MRD जी तहरीक हलाए। पलिया साहिब खे चॉइस ॾियो, जेकॾहिं ॿी का हुजे त बाबा पलिया साहिब तूं APDM में ऑल पार्टीज़ डेमोक्रेटिक मूवमेंट में जनरल हमीद गुल ऐं नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान ऐं काज़ी हुसैन अहमद सां छो ई, रसूल बख्श फलीह साहिब, कादिर मक्सी साहिब, यूसुफ लगारी साहिब, डॉक्टर हई बलोच साहिब, तव्हीं APDM में छो आहियो जनरल हमीद गुल सां, अयाज़ती फलीह साहिब आउं हुउसि,
एज ए जूनियर अॻुवाण, सीनियर हुआ त अयाज़ती पलीजा जवाब ॾे त तूं हमीद गुल जी क़यादत में, काज़ी हुसैन जी क़यादत में, नवाज़ शरीफ़ जी क़यादत में लंडन पटका वञी ॿड़ी ॿुधायो, पीउ पुटु वञी पहुतायो। रसूल बख्श पलीजो, अयाज़ती पलीजो पटको ॿधी जहाज़ में चढ़ी लंडन वञी पहुतायो। APC में नवाज़ शरीफ़ जी APC में छो विया आहियो ऐं APDM राजा ज़फ़रुल्लह जे घर मीटिंगुनि में छो वेठा आहियो? इस्लामाबाद में अयाज़ती पलीजो ऐं कादिर आटोदा छो विया आहिनि? राजा ज़फ़रुल्लह सां वेठा आहिनि, भरिसां वेठो अथनि काज़ी हुसैन अहमद। ऐं ॾाढा कादिर गॾिजी वियासीं, राति जो होटल ते रहियासीं। उते वरी अता राजड़ कचहरी करणु आयो, अता राजड़ ऐं शाहिद इब्राहिम कुंबर ऐं ॿिया दोस्त, ऐं ॿियो खोखर हूंदो हिकिड़ो इबरत में। पोइ राति जो कचहरी कईसीं। ॿिए ॾींहुं APDM जी मीटिंग हुई राजा ज़फ़रुल्लह जे घर। ऐं राठो साहिबु उते नुमाइंदा हुआसीं QAT जा। त हाणे अयाज़ती पलीजा होॾा छो वियो हुई? अबा उन वक़्तु मुशर्रफ जे ख़िलाफ़ु को ॿियो ऑप्शन ॿुधायो का हिते हिकु फलाणी इनकलाबी तहरीक आहे, हू सोशलिस्ट रिफॉर्म्स तहरीक आहे, हू इंडिपेंडेंट कम्युनिस्ट अलायंस आहे। इन्हनि खे गॾे हाणे शुरू थी वञो ज़िया-उल-हक़ जे ख़िलाफ़ु, मुशर्रफ जे ख़िलाफ़ु, फलाणे जे ख़िलाफ़ु। जे हुजे ऑप्शन त ॿुधायो। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु का करप्शन मुखालिफ़ का वॾी तहरीक हलंदी हुजे त ॿुधायो त बाबा आया त होॾा वॾा हज़ारनि माण्हुनि जा आदा मज़र हुजा, हेॾा लखे माण्हुनि जा जलसा पिया हलनि। गुलज़ार जुमानी, अज़ीज़ तालपुर, हेॾा वञो, हेॾा जो बि होॾा वञो न, उहो ॾिसो कोन था हेॾा वॾी तहरीक पई हले, हज़ारे माण्हू रस्तनि ते आहिनि करप्शन जे ख़िलाफ़ु, इन्हनि सां गॾिजी वञी शामिलु थियो। हिननि सां छो हुयो? ॿियो त इहे वॾेरा कंहिंसां बि कोन बीहंदा। इहा सही ॻाल्हि आहे, पाण खे सुञाणंदो ई कोन्हे। हीअं तव्हांखे ॿुधाए छॾियो, पाण खे इक़्तिदार मूंसां टियों तॾहिं गाॾी में SST आहे नौजवान आहे, चयो पंहिंजो छा थींदो? मुंहिंजो पंहिंजो कुझु कोन थींदो। अची छो? मुंहिंजो पंहिंजो इहे थींदो जेको कयूं पिया, पाण संद ख़ातिर लड़ूं पिया, लड़ंदा रहंदासीं। हिकिड़ा ईंदा, ॿिया वेंदा, ॿिया वेंदा, टियां ईंदा, उन्हनि मां जेको पॉलिसी तब्दील कंदो, पाण पंहिंजी पार्टी जो, सिंध जो, मुल्क जो अलम खणी उनजे ख़िलाफ़ु मैदान में हूंदासीं। त हिकिड़ो हमराओ जे गाॾी पिया हलाई, उन चयो साईं पोइ कुझु कोन थींदो, असांखे हिसोपति, मुंहिंजो हिसोपति कुझु कोन थींदई। हिसोपति वारा होॾा वेठा अथई जेके चवंदा त हलियो अचु त चबड़ाटो करायूं। मुंहिंजो होॾा हलियो वञु, चबड़ाटो करे वठि, चबड़ाटो ओॾां अथई, हिते का शइ कान अथई, पाण पंहिंजो कुझु कोन थींदो। चई पोइ मुंहिंजो पंहिंजा ई कमु थींदई। पाण सां को बि IG, को बि SSP, को बि DIG पंहिंजे माण्हूअ खे ग़ैर क़ानूनी तौरु कोन ॿधी सघंदो। को बि जज रिश्वत वठी हेठि लोअर जुडिशरी मां ग़लति कमु कोन कंदो। को बि सरकारी ब्यूरोक्रेट पंहिंजे माण्हूअ जे जाइज़ मिल्कियत ते, जाइज़ गाॾीअ ते, जाइज़ हक़नि ते दाड़ो न हणी सघंदो। पंहिंजे सिंध जे कंहिं बि माण्हूअ सां का कूड़ी FIR कोन थींदी त ख़ारिज कराईंदासीं, ॿीहर जांच करे BC क्लास कराईंदासीं, न त कोर्ट मां 265K विझी 249A विझी उनखे रद्द कराईंदासीं। कूड़ो सिविल सूट थींदो त 711 ऐं 710 में वञी उन जा उहे कूड़ा सूट ऐं क्लेम रद्द कराईंदासीं। पाण सिंध जे पारां आवाज़ बुलंद कंदासीं, ॿियो कुझु कोन थींदी। चयो वज़ीर केरु थींदा? मुंहिंजो वज़ीर जेके थींदा पाण खे सुञाणंदा बि कोन। जेके वज़ीर हूंदा उहे पाण खे सुञाणंदा कोन, पंहिंजो फ़ोन हींअर खणंदा, फ़ोन ई कोन खणंदा। जेके वज़ीर आला उहे चवंदा केरु? पोइ चई ईअं इहो कीअं थींदो? दिलि में सोचंदो चवनि कोन, वरी मूंखे निंड आई पई गाॾी में। मुंहिंजे दिलि में चवांसि त भला वॾेरा छा, पढ़ियल लिखियल माण्हू पाण खे सुञातो आहे, वॾेरनि खे छॾियो, अला वॾेरा कोन था। बेनज़ीर साहिबा त ऑक्सफोर्ड ऐं हार्वर्ड जी पढ़ियल हुई न, ऐं असांजी दिलेर न्याणी हुई, भेण हुई, दिलेर न्याणी भेण, बहादुर, हिमत वारी ऐं फ़ख़ुरु आहे मूंखे। बेनज़ीर साहिबा मूंखे नंढो भाउ चवंदी हुई, अली साहिब खे दुबई वियो, चई त अयाज़ न आयो आहे, मूंखे ख़त जो जवाबु ॾींदी हुई। ग़ज़नफ़र हिदायतुल्लाह हिननि खे चवंदी हुई त हिन सां पाणी जे मामले ते मशवरा कयो। ऐं नंढो जूनियर हुअसि, वॾी नज़र हुअसि, पर उहा भेण बेनज़ीर साहिबा त पढ़ियल हुई, वॾेरी त कान हुई। उन पढ़ियल लिखियल भेण सां दुख सुख में जदोजहद में हलियो। रसूल बख्श पली जो पार्टी ठाही, रसूल बख्श पली जे MRD ठाहिण में बुनियादु विधो रसूल बख्श पली जे। हुसैन बख्श नारे जो ऐं फाज़िल साहिब वफ़्त वञी ॿिए नुसरत भुट्टो साहिब सां मिलिया, पहिरीं ऑब्ज़र्वर थिया, पोइ जहाज़ हादसे में जहाज़ अगवा थियो। नवाब जो कयूम हो, सरदार कयूम, उन चयो त अवामी तहरीक खे छो खयो अथव ऐं हिनखे ऑब्ज़र्वर कयो, इहा मुल्कगीर पार्टी कान्हे, सिंध लेवल जी आहे। पोइ पाण खे आर्ज़ी तरह वरी कयो वियो। ऐं तारीख़ आहे सॼे सिंध जी, मूंखे वरी शयूं यादि हूंदियूं आहिनि। पोइ पाण खे जेका मेन पार्टी उनखे वरी ऑब्ज़र्वर करे विहारियो। पोइ वरी ऑब्ज़र्वर थियासीं, वरी कुझु वक़्त खां पोइ बहाल करे वरी मरकज़ी मेंबर कयूं। उहा जेका मरकज़ी मेंबर पार्टी हुई, उनजो जेको MRD जो कन्वीनर हो, उहो जॾहिं रसूल बख्श पली जो अची इलेक्शन विढ़ियो त बेनज़ीर साहिबा उनजे साम्हूं बाबा ग़ुलाम हुसैन मेमण बीहारी। वॾेरो त कोन हुई, न को पीर हुई बेनज़ीर साहिबा, न को जागीरदार हुई।
पढ़ियल लिबरल डेमोक्रेटिक हिकिड़ी रोशन ख़्याल शख़्सियत उन रोशन ख़्याल शख़्सियत रसूल बख्श पलीअ साम्हूं 88 में बीहारियो बाबू गुलाम हुसैन, वरी 90 में बीहारियो। 88 में जॾहिं ताक़त में हुई तॾहिं बीहारी, ऐं जॾहिं संदसि हुकूमत बरतरफ़ कई वई ग़ुलाम इसाक़ ख़ान, पोइ भला अहसास थिए सा हुकूमत बरतरफ़ करे वरी 1990 में ग़ुलाम इसाक़ ख़ान, उन 90 जी इलेक्शन में वरी रसूल बख्श पली जे ख़िलाफ़ बाबू गुलाम हुसैन। पोइ पाण चओ था क़दुरु कोन थियो, नज़र कहिड़ो थियो रसूल बख्श पली जे सां वॾेरा बाबा वॾेरा धोखो ॾेई वेंदा, कोई वॾेरो त कोन हुई बेनज़ीर भुट्टो। भला GM सैयद साहब उन सां ज़्यादती कंहिं कई? बैरिस्टर पाकिस्तान जी तहरीक जो सरवाण लॉयर वकील मोहम्मद अली जिन्ना साहब, कायद अज़म मोहम्मद अली जिन्ना साहब ऐं GM सैयद साहब उनखे वेझो हो। करारदाद पाकिस्तान सिंध असेंबली में GM सैयद साहब आंदी, उन GM सैयद साहब जिनी काण मुयाज़ से कांधी की न थियासि, जिन अची करारदाद मंज़ूर कराई, उनखे 2 टिकेटुनि तां GM सैयद साहब खे मुस्लिम लीग खां अलॻि करे उनखे ता हयात मुस्लिम लीग खां हिननि समूरनि मामलनि खां परे करे छॾियूं। GM सैयद जहिड़ो क़ाबिल आली दिमाग़, हिकिड़ो अदीब दानिश्वर, उहो पछाड़ी में नज़रबंदी में गुज़ारे वियो। GM सैयद नज़रबंदी में गुज़ारे वियो। हैदर बख्श जतोई खे हाराए छॾियूं कंबर शहजाद कोट लाड़काणे में, तंहिंजे करे कंहिं हारायो? भला ख़ालिद महमूद सुमरो मज़हबी लीडर हो न, असांजो भाउ, उनजी कहिड़ी वारसी थी? सिंधरे माण्हुनि कहिड़ी वारसी कई? तंहिंजे करे वॾेरा धोखो ॾेई वेंदा, वॾेरा हुअं ई धोखो करियनि। हिन पासे जे वॾेरनि खां धोखो खाधोसीं, हुन पासे जे वॾेरनि खां खाधोसीं, मिडिल क्लास खां खाधोसीं। लिबरल डेमोक्रेटिक कासिमाबाद जा मिडिल क्लास जा ऐं कराची जा मलीर जा हदीद जा मिडिल क्लास जा माण्हू तव्हां सां गॾु आहिनि छा? हीअ मुबारक कॉलोनी आहे, ख्वाजनि जा घर ड्रया। अदा गुलज़ार सभ खां पहिरीं आउं आयुसि, तूं वठी हले मूंखे फुलेली कैनाल ते मूंखे वठी हलियो गुलज़ार, ग़ुलाम हैदर, हा तव्हां भाउ ग़ुलाम हैदर बाबल खोसाणी, ग़ुलाम अली खोसाणी, ख्वाजनि जा घर ड्रहण लाइ आउं हली बीठुसि। हीउ बंदो हली बीठो, हीउ बंदो हली बीठो, उन हली जुदत कई। ख्वाजा त पढ़ियल लिखियल आहिनि न, वॾेरा तव्हां चओ था वॾेरा वॾेरा वॾेरा, ख्वाजा त पढ़ियल लिखियल आहिनि, वॾेरनि जे असर में बि कोन्हनि। कारोबारी कम्यूनिटी आहे, तमामु पुरअमन सचा माण्हू, पंहिंजे कारोबार सां न दहशतगर्दी में न ज़ुल्म में। उन्हनि ख्वाजनि पारां जंग करे आउं वञी बीठुसि। उन्हनि ते घरनि पे आसपास जी ॿियुनि कम्यूनिटियुनि जा माण्हू दादागिरी कराईंदा। हीअ पंहिंजा गुलज़ार जुमाणी, नूर अहमद ख्वाजो, ग़ुलाम अली खोसाणी, इनायत ख्वाजो, बाबल ख्वाजो, ग़ुलाम हैदर, इहे उन्हनि जो मज़ामत कंदा हुआ त ख्वाजनि जे कॉलोनीअ जो तक़दुस ऐं उनजी सिक्योरिटी बहाल रहे। उहे ई माण्हू जॾहिं इलेक्शन विढ़िया, गुलज़ार जुमाणी, ग़ुलाम हैदर बाबल ऐं ॿिया, तॾहिं उन्हनि खे ख्वाजनि वोट कोन ॾिनो ऐं पैसा वठी ठगनि जे टोले खे वोट ॾेई आया, जेके हुननि लाइ विढ़िया, जिन हुननि जूं कंस्ट्रक्शनूं बचायूं। तंहिंजे करे वॾेरा इहे त ख्वाजा हुआ पढ़ियल लिखियल। डीपलाई मेमणनि ऐं काठियावाड़ी मेमणनि जूं कॉलोनियूं आहिनि, उन मां काठियावाड़ी ऐं डीपलाई मेमणनि जी कॉलोनियुनि मां अयाज़ लतीफ़ पली जे बजाए, डीपलाई न पर काठियावाड़ी मेमणनि जी कॉलोनी मां अयाज़ लतीफ़ पली जे बजाए पंहिंजा MQM जा प्यारा दिलबर दोस्त खटींदा आहिनि। ऐं पॉलिटेक्निक जे भरिसां कासिमाबाद में काठियावाड़ी मेमण रहनि था, उते उन्हनि दिलबर दोस्तनि जी ऐं प्यारा जेके सदर जा बोरी आहिनि, जिन जा 3 माण्हू उन्हनि जे हुकूमत में रस्ते ते मानी खाईंदे मरी विया, उहे सभु प्यारा बोरी साहब वञी बिजा तीर बिजा ते वोट ॾींदा आहिनि। त हाणे तव्हीं चओ था त धोखो फलाणो वॾेरो करे वेंदो। बाबा असीं त हुअं ई नांगनि जे ॿेरनि में पिया हथ विझूं, नांग पिया ॾंगींदा आहिनि, उन में लुडी ॾंग हणी वई, उन में कारो नांग हणी वियो, उन में वासी हणी वियो, ॾंग त हुअं ई पिया लॻनि। तंहिंजे करे जोगी खे पंहिंजो कमु छॾींदा या त फलाणो ॾंगणो जोगी लॻाईंदा। तंहिंजे करे बिल्कुलु इहा पॉसिबिलिटी अथव त पाण खे सुञाण खां इनकार कयो वेंदो। जॾहिं हुकूमतूं मटिबियूं, पाण खे केरु कोन सुञाणंदो, पंहिंजी का ॻाल्हि कोन ॿुधंदा, पोइ न ॿुधंदा, पोइ पीपुल्स पार्टी पंहिंजी ॻाल्हि कोन थी ॿुधी, रसूल बख्श पली जे बीहारियूं। पोइ रसूल बख्श पली जो तारीख़ जो हिसो आहे, अमर किरदारु आहे। पीपुल्स पार्टी जेके 2 नंबर उनजे साम्हूं माण्हू बीहारिया, उन्हनि खे केरु थो कमु कोन थो वणे। पीपुल्स पार्टी जा माण्हू ॿधा पिया आहिनि, 2 मिली आहे, 2 चाबरुनि लाइ एहतजाज में कोन था निकिरनि, पंहिंजे अफ़ारनि सां जेल में पिया आहिनि। 2 माण्हू बि उन्हनि लाइ रस्ते ते अची चवनि त असीं को असांखे गिरफ़्तार कयो, असीं कोर्ट अरेस्ट था ॾियूं, भरियणा कोन्हनि। पोइ हशर हुननि सां थियो न, रसूल बख्श पली सां कहिड़ो हशर थियो? हैदर बख्श जतोई तारीख़ में अमर आहे। तंहिंजे करे वॾेरा कोन हलंदा, पोइ हीअं थी वेंदा। पहिरीं ॻाल्हि त वॾेरनि जो मुतबादिल ॿुधायो, पहिरीं ॻाल्हि त सिंध में इलेक्टेबल्स जो मुतबादिल ॿुधायो। ॿी ॻाल्हि त इन्हनि वॾेरनि ऐं इलेक्टेबल्स जे हूंदे कल्ह टियों ॾींहुं, कल्ह टियों ॾींहुं चोथों ॾींहुं कंफ्यूज़ थो कयां, भले कंफ्यूज़ रहो। कल्ह टियों ॾींहुं चोथों ॾींहुं पंजो ॾींहुं कराची किथे हैदराबाद किथे किथे हुयुसि।
के एक्स ब्यूरोक्रेट्स के सिटिंग ब्यूरोक्रेट्स के वरन ओजन थे के ॿिया माण्हू मूंखे कन में वेठी हिकिड़े माण्हू कल्ह बाग जॾहिं त कजे कमाल पियो करे कहिड़ियुनि कहिड़ियुनि जाइनि था त कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो। हिकिड़ो एक्स ब्यूरोक्रेट आहे फेडरल गवर्नमेंट जो सेक्रेटरी रहियो आहे तमामु वॾो पाणीअ जो माहिर मूंखे चई कमाल थो करी हिननि जाइनि था ही ॻाल्हियूं मुंहिंजो तव्हांखे ख़बर आहे छा ॿियो पाणी जो केस लड़ियो हुन चयो ची घोटकी में वञी पिया चओ घोटकी जे माण्हुनि खे रोज़गार ॾियो ऐं वरी हुननि जे प्लेटफॉर्म था जेके रोज़गार जा धणी कोन्हनि हेॾे वॾे फोरम्स में बीठा आहियो उते पिया चओ अकिलतनि खे हक़ ॾियो जिते अकिलतनि जो नालो कोन ईंदो आहे उते पिया चओ त निरेश ऐं रिंकल ऐं फोर्स्ड कन्वर्जन GTA जे आइन में पियो आहे फोर्स्ड कन्वर्जन जी मज़म्मत ऐं कोन असीं ख़तमु कंदासीं कहिड़ियूं बादशाह ॻाल्हियूं पिया कयो बोर्ड जे मुतासिरनि जूं कल्ह हिकिड़े अमराज चयो चई हीउ तव्हां मुतालबो कीअं कयो हेॾनि सालनि जे विच में त जे हू त तइलीम जे फलाणा माण्हू एतिरा घणा हक़ में कोन था आहिनि त जेका बाबा ते कंदकोट खे यूनिवर्सिटी ॾियो बदीन ऐं उमरकोट ऐं सांगड़ खे यूनिवर्सिटी ॾियो कश्मीर खे यूनिवर्सिटी ॾियो इहा ॻाल्हि कीअं था कयो हिते इन्हनि जूं डायरेक्शन्स कीअं पिया चेंज कयो इल्म लाइ तइलीम लाइ आबादगारनि लाइ ड्रेनेज लाइ जिते त जहान ॿिया थींदा आहिनि ॾिसंदा कोन आहियो त बिलावल ऐं मरियम जी मुलाक़ातनि में ॾिसंदा कोन आहियो त मौज़ू छा हूंदो आहे अबू को छोड़ दें चचा को छोड़ दें मामा को छोड़ दें को हूंदो आहे त सिंध ॿुॾी वई आहे सिंध के लोगों को रिलीफ पैकेज दो बिलावल ऐं मरियम साहिबा ऐं असफंदियार वली साहब ऐं उन्हनि जी मुलाक़ात उन मुलाक़ात में आसिर बिज़न जो साहब उन में चयूं त सिंध जा 6 ज़िला ॿुॾल आहिनि उनखे रिलीफ ॾियो उन में चयूं त बाबा सिंध जे माण्हुनि खे नौकरियुनि जो पैकेज ॾियो उन में चयूं त सिंध जा 3 ज़िलनि में बदीन में फलाणे में उमरकोट में टन मोहम्मद खान में सजावल में साकरे में पाणी कोन्हे पाणी ॾियो का ज़िक्र कोन्हे कोन हूंदो आहे न हेॾा जो वञी ज़िक्र कराइणु शुरू कया अथऊं मंशूरनि में शामिलु करणु शुरू कयो अथऊं ऐं तव्हांजे ज़रिए हितां मुतालबो थो कयां त जेके IBA पास हेडमास्टर आहिनि आधार खाने जे क़रीब उन्हनि खे दरबदर कयो पियो वञे उन्हनि खे नौकरी ॾियो उन्हनि खे असेंबली ज़रिए रेगुलराइज़ करायो उहे पास थी आया आहिनि जेके JEST ऐं ॿियो SCT ECT इहे जेके टीचर्स आहिनि इन्हनि खे जॉब्स ॾियो ही जेके 1700 वैक्सीनेटर्स आहिनि 1750 जे क़रीब उहे 1750 वैक्सीनेटर्स उन्हनि जो जाइज़ हक़ आहे त उन्हनि खे रोज़गार मिले उहे पास करे आया आहिनि साल थी वियो अथनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर्स कोन था मिलनि ही जेके 1300 जे क़रीब ऐं सवनि तइदाद में जेके IT पास ASI आहिनि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में ASI खया विया उन्हनि खे नौकरी कान थी मिले उस्ताद लेडी हेल्थ वर्कर्स इरिगेशन जा मुलाज़िम हाईवेज़ जा मुलाज़िम इन्हनि धणी पाण थींदासीं न जे मासो मिले माल त पूॼारा पुर थिए पंहिंजी जदोजहद मां इन्हनि खे ख़रार मां को कणो मिली वञे तॾहिं बि पंहिंजी मौजूदगी जाइज़ थी तॾहिं पंहिंजी मौजूदगी कमु करे वई ख़रार मां को कणो मासो मिले माल लतीफ़ साईं चई त पाण इन जदोजहद में कोन आहियूं त के वज़ारतूं मिलनि के एडवाइज़रियूं मिलनि के फलाणा थियनि राति ॿिए हिकिड़े अमरा हाणे ॻाल्हि कजो तव्हांजी पंहिंजी सम्झ ॾिसो पंहिंजे मिडिल क्लास लोअर मिडिल वॾनि माण्हुनि जी सम्झ ॾिसो टियों ॾींहुं चोथों ॾींहुं पंजो ॾींहुं छहों ॾींहुं कॾहिं तमामु वॾे माण्हू एडमिनिस्ट्रेटिव हवाले सां मूंखे चई छा आहे सिलसिलो ॿुधायोमांसि त मुंहिंजो हीअं आहे कहिड़ा MPS फलाणा MPS वञ बेड़ा इहे बि चई घणा थिया आहिनि मुंहिंजो फ़िलहालु 24 25 26 आहिनि 30 ते थी वेंदा पर अञा बि थोरी कोशिशि वधीक कबी त 40 थी वेंदी त चई तवक़ा त कान हुई चई ही माण्हू मुंहिंजो आहे इहे चई अच्छा मुंहिंजो तव्हांजो हिन खारे बारे में छा ख़्यालु आहे हाणे जवाबु ॿुधिजो सॼी सिंध गौर करे चई आउं सख़्तु जमहूरियत पसंदि आहे ऐं जमहूरियत में इन्हनि शयुनि जी गुंजाइश कान्हे फ्लोर क्रॉसिंग फॉरवर्ड ब्लॉक माण्हू चेंज थियनि ऐं मुद्दो पूरो थियणु खपे इन्हनि जे हक़ में आहे ऐं मुंहिंजे कैरियर में बि आउं रूल्स रेगुलेशन्स ते हलंदो आहियां डिसिप्लिन पर चई हिननि अज़ाबनि खां जान छॾाइण जो ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे पहिरीं मुंहिंजो ॿुधाई थल ॿधाई त मुंहिंजो त हिन जी मुख़्तला विराया चई पर हिननि अज़ाबनि मां जान छॾाइण जो त ॿियो तरीक़ो ई कोन्हे त वरी ॿियो ब्यूरोक्रेट वेठो उहो वरी शामिलु थियो ॻाल्हियुनि में उन चयो गौर करे छा थो चए
उन चयो तव्हां आइन पढ़ियल आहियो, आइन जा वकील आहियो? मुंहिंजो हा। जे आइन में ॻाल्हि आहे फ्री स्पीच जी, आज़ादी इज़हार जो, ख़्याल जे इज़हार जी आज़ादी, उनजो हक़ आहे। ऐं इज्तिमा जलसा उन्हनि जो हक़ु आहे। फ्रीडम असेंबली ऐं एसोसिएशन, आर्टिकल 16, 17, 18 आइन पाकिस्तान जा। हा, सियासी पार्टियुनि जो हक़ु आहे फ्रीडम ऑफ एसोसिएशन, आइन जो आर्टिकल आहे। सियासी पार्टी ठहणु, उनखे पंहिंजा इदारा हलाइणु, ऑफिसूं हलाइणु, उहो हक़ु आहे। हा, इज़हार राय जो हक़ु आहे। हा, पंहिंजी सियासी पार्टी ऑफिसूं हलाइण जो हक़ु आहे। हा, चए पाण खे बहसियत जमूर, उनखे चई कि पाण खे बहसियत जमूरत पसंदि, उन हक़ सां बीहणु खपे। हुन हमरा चयो हा। चए पोइ हुन हमरा जो लंडन मां तकरीर कई, उन ते हुनजी ऑफिस बंदि करे छॾियऊं ऐं हुनजी ऑफिस में उहो हमरा वियो पियो, हुनखे हिकिड़ो हमरा खंभे खणी हलियो वियो फारूक खे, ऐं इज़हार राय वारो हक़ु जेको हो तकरीर जो, उन ते हुनखे ॿधऊं अची ARY जी ऑफिस में हुननि जुलूस कढियो, हुन ते ॿधऊं, हुन जी ऑफिस बंदि कयूं ऐं हुननि सभु ऑफिसूं बंदि कयूं। पोइ जे सिंधी माण्हू जमहूरी हक़ खणनि न त पोइ चवनि अदा हुनजी ऑफिसूं खोलियो ऐं इन पार्टी ते बैन न विझो, उनखे TV ते अचणु ॾियो, ॻाल्हाइणु ॾियो, पोइ भले TV ते ॻाल्हाइनि। चई पंहिंजी ख़्वाहिश आहे त उन्हनि खे सज़ा अचणु खपे ॿोरियुनि में बंदि लाशनि जी, पर हाणे जेकॾहिं हुकुमरान टोलो उनखे ॿोरियुनि में बंदि लाशनि जी सज़ा नथो ॾेई सघे, पोइ ॿियो केस ठाहे उन्हनि खे सज़ा ॾिए थो, त पाण एतिराज़ु कयूं त उन्हनि खे सज़ा छो थी अचे? पाण चऊं त जमहूरियत पसंदि हुयूं, इज़हार राय जो हक़ु आहे, ऑफिसूं खोलणु खपनि, इन्हनि खे वेहणु ॾियो। पंहिंजी उन्हनि सां पलांद त रहियल आहे ॿोरियुनि वारनि लाशनि जो, नवाज़ कंदड़नि जो, ग़ज़ालाउनि जो, पर हाणे ग़ज़ाला ऐं नवाज़ जे केसनि में नथा फासनि, तकरीर में फासनि था, ऑफिस में फासनि था, उन में उहे ॿधिजी 3 टुकड़ा था थी वञनि, त पाण वरी पटको ॿधी उन्हनि जे पारां लहूं त इज़हार जी आज़ादी जो हक़ु हुअणु खपे, हुननि जी ऑफिसूं बंदि न कयो। तंहिंजे करे हिननि सिंध लुटे भींग करे छॾी, 11 सालनि खां ॿोॾि मुतासिरनि जे कफ़ननि जा कपिड़ा बि खाई विया, सिंध जी ज़रात खे तबाह करे छॾियऊं, कमांद जे आबादगारनि खे तबाह करे छॾियऊं, फुटनि ऐं कणक जे आबादगारनि खे तबाह करे छॾियऊं, नियाणियुनि खे पिनायूं 1500 रुपए जे कार्ड लाइ, सिंधी नियाणियुनि खे कराची जे रस्तनि ते फुआरा हणी, लच्छूं हणी उन्हनि जी बेइज़ती कयूं, तइलीमी इदारनि में शागिर्दनि जूं सीटूं विकिणी छॾियऊं, नौकरियुनि जी हिकिड़ी बाज़ार लॻाए छॾियऊं, बेनज़ीर भुट्टो साहिबा जे खून जो सौदो करे छॾियऊं, मुर्तज़ा भुट्टे जे खून जो सौदो करे छॾियऊं, सिंध जे समूरनि शहीदनि बशीर कुरैशी, ख़ालिद महमूद सुमरे, ग़ज़ाला बतूल, सतार, शबीर, बुलेदी, सभिनी जे लाशनि ऐं उन्हनि जे खूननि खे विकिणी बाज़ार में, सिंध जा वसीला विकिणी, ज़ुल्फ़कार आबाद ठाहे, बैरिया ठाहे, सिंध जा टपड़ तीलवाल करे छॾियऊं, ऐं हाणे कंहिं मामले में उहे पकड़जनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए त असीं चऊं त या त हिननि खे ग़ज़ाला वारे केस में सज़ा अचे, न त न ॾियोनि, भले पिया मौजू कनि, भले हुकूमत में वेठा हुजनि, सज़ा ॾियणी अथव त ग़ज़ाला वारे में ऐं नवाज़ कंदराणी में ॾियो, ॿिए कंहिं आड़ में कंहिं 8 FIR खूननि जूं हुजनि, उन में न माण्हू पकड़िजे, उन्हनि मां आजो थी वञे, ना ई FIR का फुर जी हुजे फटे जी, उन में उहो धाड़ियल गिरफ़्तार थी वञे, उनखे 12 साल या 8 साल सज़ा अचे, त जिन जा 8 खून थियल हुजनि से वरी वकालत लाइ लहनि। अदा इहा जमहूरियत दुश्मनी आहे, अदा जमहूरियत जो तहफ़ुज़ करणु खपे। उन्हनि खे बेग़ैरतनि खे इहा ॻाल्हि विसरी वञे त हिननि जे नियाणियुनि खे रस्तनि ते कुटियो, हिननि जे बचनि खे लंघण कयो, हिननि जे ज़मीनुनि खे वीरान ऐं बर्बाद कयो, हिननि जी सिंध जो सौदो कयो, हिननि हितां खरबे रुपया लुटे सिंध खां ॿाहिरि मोकिलिया, सिंध जा समूरा वसीला तीनवाल करे छॾियूं, सिंध में दहशतगर्दनि जे घरनि ते वञी उन्हनि खे टोपियूं ऐं अजरकूं पारायूं, उन्हनि जे दहशतगर्दनि जे क़बरुनि ऐं क़ब्रिस्तान में वञी उन्हनि खे सलाम पेश कयूं। उहे माण्हू वरी के फटफटी जे फुर में ॿधिजनि त पाण वरी उन्हनि जा वकील थी चऊं त फटफटी जे फुर में इहा सज़ा जाइज़ न आहे, इहो धाड़ियल इहो जेको फुर कंदड़ आहे असांजे सिरनि ते वेठो हुजे, छाकाणि फटफटी जो केस बीहे कोन। असीं त ख़ुशि थींदासीं असांजे ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जो कातिल सुभाणे ग़ज़ाला वारे केस मां बाइज़त भरी थी वञे ऐं के फटफटी ऐं गाबे जी चोरीअ में ॿधिजी वञे त आउं वरी एतिराज़ु कयां अदा हिनखे गाबे जी चोरी में न ॿुधो, इहा ज़्यादती आहे, छो था ॿधो? आऊं या जेको बि ईअं चवे थो उहो बेग़ैरत हूंदो जंहिंजी भेण ग़ज़ाला क़तल थी हुजे, असीं चऊं त हिन केस में बि न ॿधिजे। तंहिंजे करे उन्हनि मूंखे चयो, जुमिला यादि कजो, उन्हनि चयईं त पाण जमहूरियत पसंदि आहियूं, पाण फस्ट क्लास आहियूं, पर हिन अज़ाब मां जान छुटण जो को ॿियो तरीक़ो आहे? मुंहिंजो अदा ॿियो तरीक़ो त फ़िलहालु कोन्हे। छिके रखो, छिके रखो।
तंहिंजे करे सुभाणे फिरी वेंदा। भला पाण 8 दर्जे मां 9 दर्जो इहो सोचे कोन ईंदा आहियूं छा त 8 दर्जे में त हाणे पास जीअं थी करे वञूं 9 में मथां फेल थी वञूं, तंहिंजे करे 9 में वञूं ई न। 7 में महिनत कयूं पिया, अॻियां बोर्ड जो इम्तिहान अलाए पास करे सघूं न सघूं। भला बोर्ड पास कयूं, अलाए अॻिते हली इंटर में दाख़िला थिए, भला इंटर थी वञे अलाए महिराणी यूनिवर्सिटी या LMC या लॉ में दाख़िला थिए न थिए। तंहिंजे करे पक त आई कोन्हे न लॉ में दाख़िला थींदी, LAT पास कंदुसि या NTS पास कंदुसि या महिराणी यूनिवर्सिटी या तंहिंजे करे हाणे इंटर ई नथो ॾियां। ईअं कयूं था छा? आम ज़िंदगी में कयूं था छा? कैबिन लाइ हले हलाए न हले, तंहिंजे करे कैबिन मथां न हले। माण्हू तजुर्बा कंदा आहिनि, माण्हू मुख़्तलिफ़ तजुर्बा कंदा आहिनि। हिकिड़ी पार्टी हुई जंहिं 2016 खां तजुर्बो इहो कयो, अक्टूबर 2016 खां त असीं सभु कम छॾे आया लतीफ़ अली जे ते हमिलो था कयूं। 2016 खां शुरू हुननि खे इहो सम्झ में ई कोन आयो त हुननि पाण सां दुश्मनी कई। हुननि सम्झो ई कोन त सिंधी माण्हू फिल्म तव्हांखे कहिड़ी वणंदी आहे? फिल्म तव्हांखे उहा वणंदी आहे जंहिंमें हीरो घटि ताक़तवर हुजे, विलेन वॾो अजगर जेॾो हुजे, हुन सां 1000 माण्हू हुजनि, पोइ हीरो वणंदो आहे, पोइ तव्हांजी ॻाल्हि वणंदी आहे। या तव्हांखे विलेन वणंदो, विलेन अकेलो वीचारो साइकिल ते पियो चढ़े, 1000 हीरा अचनि गॾजनि, विलेन खे नंढा, उहा फिल्म तव्हांखे वणंदी आहे। ताक़तवर विलेन, उन सां हीरो विड़े। हाणे हिननि पटका ॿधी पैसनि जा ब्रीफ केस खणी हिननि खे विढ़णु खपंदो करप्ट टोले जे हुकुमराननि सां। हिननि टारगेट अची कयो सहे जी खलनि खे लिफ़ाफ़ा खणी अब खच था पढ़ूं, हल साईं गाड़ी डुर 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 खच था पढ़ूं। हाणे सॼी सद वेठी ॾिसे त केॾां वियो ज़रदारी, केॾां वई करप्शन, केॾां विया वसीला, केॾां वियो रोज़गार। हीअ हमरा खत पढ़ण में जेके ॿ ॼणा हुननि खे टपड़ मदा कढी छॾियूं। हिकिड़ो हमरा बदीना खत पढ़णु निकितो, ॿियो हिन पासे खां खत निकितो, ॿिनी खे रवानो कयो। उहो खत पढ़णु निकिता हुआ। ॿियो हिकिड़ो मूंखे ॿुधायो हिकिड़े असांजे दड़े जे असांजे लीडर साहिबु चई फलाणी जाइ ते वियुसि, उते हिकिड़ो हमरा बीठो, हिकिड़ो दड़े जो हमरा ॿियो ठुल जो। जीअं असीं वियासीं त हिते ताज़ियत जो बंदोबस्तु था कयूं त उहो जेको हमरा वेठो उन चयोसीं खून रज़ी थी वेंदी। हाणे जेको खून रज़ी थी उनखे लतणी कढी छॾी। तंहिंजे करे मज़ा लॻा पिया आहिनि। खत था पढ़ूं, हाणे खत था पढ़ूं, सॼी सिंध ॾिठो बाबा हीअ त न को ज़रदारी न को चई त खत अलॻि धंधे ई ॿिए खे लॻा पिया आहिनि। लोक लड़ण में चढ़ी अॾण में, दुनिया जो मोह पासे केॾे मोह मरम जो केॾा टंडो हलाया। मोह मरे मुई तोब, हुनजो मोह हेॾा उची तोब लॻंदी टंडे हलाए गोलो लॻंदो। माण्हू चयो मरे मुई तोब, मरे मुंहिंजो मोह हैदराबाद जे पासे टंडो हलाए खे गोलो कीअं लॻंदो? केॾा मोह मरे मुंहिंजो, केॾा टंडो हलाया। सिंध सॼी लॻी पई ॿोॾूं करप्शन, हीअ लॻा पिया खच था पढ़ूं, हलो 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 खच था पढ़ूं। बाबा ज़ुल्म थी वियो, खच था पढ़ूं। ॿी पार्टी हुई, हुनजो लीडर अची इलेक्शन में बीठो, इलेक्शन में बि सुबुह साण मूंखां तो शुरू थियो, राति ताईं मूंसां थी ॻाल्हि। माण्हुनि अची ॾिठो सभिनी, बाबा हीअ लीडर साहिबु अची बीठो आहे, इतां खटियल MP वज़ीर फलाणो आहे, उनजे ख़िलाफ़ लफ़्ज़ कोन थो पुछे। हीअ सुबुह खां शुरू थो थिए, अची थो टारगेट करे अयाज़ लतीफ़ अली जॻह तिन पछाड़ी में वोट ॾिनसि। कासिम वारा 650, 500 वोट पेपर सां मिलियसि, कुल 11.5, 500 हिकिड़ो गुरोइन जे ॻोठ में मिलियसि, 1150 वोट रखी हमरा फां थी पट ते किरी। 1049 तंहिंमां 500 हुन पासे या बाक़ी 549 हितां वोट। हाणे ॾिठो न त हीअ ॾींहुं राति लॻो पियो अयाज़ लतीफ़ अली जो हीअ थो करे। मूंखे जे ॾिसनि, मूंखे जे सिंधी माण्हू ॾिसनि अयाज़ लतीफ़ अली जी रोज़ पोस्ट वठा लॻी पई, अमीर अली शाह जामोट खे या फलाणे खे या मलक असद खे या फलाणे खे नवाज़ लीग खे शाम मछा खे ऐसे मुझे अयाज़ लतीफ़ अली रोज़ लॻो पियो। सभु दुनिया अलाए केॾा पई वञे, करप्शन नौकिरियूं पियो, अयाज़ लतीफ़ अली जो लोग रोज़ लॻो पियो हुजे। बाबा आउं ठीकु कंदुसि हुनखे कदकोट जे MNA खे। चरियो आहे भला हिन सम्झ ई लेवल ई आहे। इहा आहे पार्टी, उनजो लीडर आहे इहो। इन पार्टी सां असीं गॾिजूं, जेको सॼो ॾींहुं 3 सालनि खां लॻो पियो आहे हिकिड़े पासे पोस्टूं रखी वठंदा। मखलूक जेका आहे खत वारी, उन खत ते 3 माण्हू रखिया आहिनि, उहे ॾिसंदा गुलज़ार जुमानी हिते लिखियो, वरी यकदमि हेठि लिखी ईंदा तव्हां फलाणे सां गॾु आहियो। न को करप्शन, न को माल, न को वसीला, न को सिंध। वरी जे ॿई पोस्ट ॾींदा, ॿियो हिकिड़ो डोड़ंदो वेंदो। वरी सभु आहिनि के इनकलाब आहे, को प्रोलतारी आहे, को ज़ार जो मुखालिफ़ तहरीक जो सरबराह आहे, को वाइट सिपाही आहे, को रेड सिपाही आहे, को ब्लू खोलान आहे, को भरिसां फांथी क्वीन आहे। पोइ फांथी क्वीन जी पोस्ट वरी लॻी पई हूंदी फलाणे सां गॾु आहियो। हाणे सॼी सिंध ॾिसे पई त हीअ त रुॻो हिन में लॻा पिया आहिनि, हिननि खे ॿियो धंधो त आहे कोन। सिंध हुननि खे नज़रअंदाज़ करे माण्हू भॼी विया। हाणे पंहिंजे मुंहुं आहिनि 120 बसुनि जो साल में हिकिड़ो दफ़ो किरायो मिलंदो आहे। 120 बसूं माना 6000 माण्हू, 6000 माण्हू 120 बस माना 20,000 बस रखो त इहे थिया वञी तक़रीबन 24 लख रुपया। 24 लख रुपया हिन जा, 70 देगिन जा पैसा, सॼो साल कढी वञिबो आहे। ॿियो मंथली अलाउंस हूंदा आहिनि, कुझु मुख़्तलिफ़ इदारनि में नौकिरियूं आहिनि,
फलाणे ते तहरीक हलायूं 50 नौकरियूं उतां मिलियूं, फलाणे तहरीक हलायूं 30 नौकरियूं उतां मिलियूं, फलाणे थर जे कोल ते नौकरी हली, फलाणे ज़मीन जे केस ते हली, उतां 30 40 15 नौकरियूं वठी गुज़र हले पियो। साल में हिकिड़ो दफ़ो वरी ओचितो निकिरंदा, वरी असांजी शीमा किरमानी ईंदी, वरी उहा रक़्स पेश कंदी इनकलाबी, वरी रक़्स पेश कराए फोटू कराए, वरी जोगी न कंहिंजा मिट वरी वठ वेठा हूंदा, वरी ख़त पिया पढ़ाईंदा, टपड़दा पूरा। हू हमारा बि ईअं आहे, साल में हिकिड़ो दफ़ो चवंदा त मरण मारियूं था, वरी 5 सालनि खां पोइ निकिरंदो, अयाज़ थी पली तबाह करे छॾियो, अयाज़ थी पली बेड़ी ॿोड़ी कढी, अयाज़ थी पली जो हींअर 1049 आहिनि, ॿिए दफ़े 332 वोट हूंदा, पछाड़े में 13 हूंदा। तंहिंजे करे इहो किसो ईअं ई हलिणो आहे, हिनखे पाण चेंज नथा करे सघूं। माण्हू उमेदूं रखनि था, हिकिड़ी ॿी पार्टी हुई, उन्हनि हिकिड़े उन थींदड़ वज़ीर अला जे साम्हूं पंहिंजो कैंडिडेट पिया, वज़ीर अला थियो हिकिड़ो हमरा, उन साम्हूं कैंडिडेट पिया, उहो वज़ीर अला अञा थियो कोन, उन्हनि घर हली आयो, असां सां मुआइदो कयो, मुआइदो कहिड़ो, फलाणे तहलके जी नाज़मी तव्हांखे ॾींदासीं, फलाणे ज़िले में तव्हांखे एडजस्ट कंदासीं, ईंदड़ दफ़े तव्हांखे कंसीडर करे सभु। पीपला त वारा बादशाह आहिनि, प्यारा आहिनि, दिलबर आहिनि, सभु त पीपल्स पार्टी त हींअर जेके ज़रदारी साहिबु जेल में पियो आहे, हिनखे मुतालबो कयो, अयाज़ थी पली अक़वाम मुतहिदा सेक्रेटरी जनरल कंदासीं, तोखे छॾियूं था, चवंदो हाज़िर, अयाज़ साहिब खे सेक्रेटरी जनरल करायूं था, मथे में अयाज़ साहिबु जनरल सेक्रेटरी ईंदो अक़वाम मुतहिदा। हू का बि हुनखे चयो अयाज़ थी पली चंड ते घर था वठी ॾिजो, चंड ते घर था वठी ॾिजो, घर घणा खपनि, हिकिड़ो खपे 2 खपनि, फ़िलहालु हिकिड़ो खपे हाज़िर। त हुनखे चयूं तुंहिंजो तहलके नाज़मियूं 2 ई फलाणियूं ज़िले नाज़मियूं, हुननि हमरान पंहिंजो उमेदवार हथु खणाए छॾियो, न को तहलके नाज़मियूं मिलियो, न को मिलिया, न को आया, न को वरी गॾिया, उन पार्टी खे वरी सुञातो ई कोन्हे, हाणे वरी उहे केसनि में विया आहिनि। तंहिंजे करे इहा जंग ईअं पई हले, हिनखे माण्हुनि खे इस्तेमालु कबो आहे, इस्तेमालु करे छॾे ॾिबो आहे, खणिबो आहे पार्टियुनि माण्हू, उन्हनि खे चइबो आहे चबड़ाटो थियण वारो आहे, मथे हफ़्ते इक़्तिदार अचण वारो आहे, मथे हफ़्ते इक़्तिदार ईंदो ई कोन्हे, साल गुज़री वेंदो आहे, हमरा मीटिंगूं करे 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 समोसा पकोड़ा चौक सां घुराए घुराए खाराए कराए कराए ला निकिरी वेंदा आहिनि, समोसा जब बिल वधी वेंदो आहे, पकोड़ा चट थी वेंदा आहिनि, फलाणे हाउस ते मीटिंग, उते 3 ॼणा वेठा आहिनि, उहे 3 ॼणा वरी फलाणो इक़्तिदार अचण वारो आहे, जल्दी एहतजाज करण वारो थींदो कुझु कोन्हे। तंहिंजे करे हली हली माण्हुनि जी जड़ निकिरी वई आहे, कंहिं ॿियनि पार्टियुनि मां नायब सदर जनरल सेक्रेटरी विया आहिनि, ॾिसो न SUP मां, STP मां, QAT मां, ॿियनि माण्हुनि मां, उन्हनि खे मथे हथु फेरा चइबो आहे तोखे हिन कम सां लॻायूं था, ओॾी महिल उहो वीचारो जनरल सेक्रेटरी नायब सदर डोड़ंदो वेंदो आहे, पोइ वरी हुनखे केरु सुञाणंदी कोन्हे, उनखां कंहिं इजलास में शिरकत कराए, वज़ीर अला जे कंहिंजे पोयां कुंड में विहारे, को वफ़ाक़ी वज़ीर ईंदो, हुन सां हथु मिलाए, उहो हथु हीलो ॾींदो, हथु लोॾण खां पोइ उहो वफ़ाक़ी वज़ीर खे नालो बि यादि कोन हूंदो त कंहिंसां मूं हथु लोॾियो, अचु त उहो सॼो ॾींहुं 40 माण्हुनि सां था लोॾीनि, उहो हथु लोॾे हलिया वेंदा, पोइ वीचारो हिते वेठो हूंदो, पाण वारो जमाली या मेमण या ॿिया वीचारा बादशाह पोइ आसमान वेठा ॾिसंदा, पोइ वरी को पोस्ट रखंदो त हाणे मुंहिंजी कंहिं पार्टी सां तालुक न आहे, अॼु खां पोइ मूंखे कंहिंसां बि गॾु न सम्झो वञे। तंहिंजे करे इहो किसो ईअं ई आहे, अदा क्या थिएसि जी अदा ईअं ई थिएसि, इहो ईअं ई थींदो। तंहिंजे करे इहो कमु ईअं पियो हलंदो, इहा मख़लूक ईअं ई पई हलंदी, कुझु कोन थियणो आहे, ईअं ॾटा ॾेई हिननि खे इस्तेमालु कयो वेंदो, सही कम सां तव्हीं लॻल आहियो, सिंध जी वारसीअ जे कम सां तव्हीं लॻल आहियो, सिंध जी मालिकीअ जे कम सां तव्हीं लॻल आहियो, पाण सिंध जी वारसी पिया कयो। तव्हां मां को माण्हू आहे जेके अयाज़ लतीफ़ अली जे या QAT जे मर्कज़ तव्हांखे 5 रुपया ॾिना हुजनि, पंहिंजे खीसे मां भाड़ा करे, मानी बि तव्हांजी खाई, वञूं था ई घोटकी में जलसो कयो, तोराबशर जो ख़र्चु, होॾां तंगवाणी में कयूं बलकनि जो ख़र्चु, मक़ामी QAT जे वञूं बदीन, मक़ामी QAT निज़ामाणी फलाणा ध्यानचंद मक़ामी दोस्त उहे ख़र्चु, वञूं तलार मक़ामी ख़र्च, वञूं डिगड़ी या नवकोट त मक़ामी ख़र्च, वञूं कराची त मक़ामी दोस्त चंदो रुपयो 5-5 रुपया करे चंदो करे भाड़ा बि पाण कनि, गाॾियूं बि पाण हलाइनि, इहो जज़्बो को निकिरंदो थोरी आहे, इहो सॼी सिंध खे नज़र अचे पियो। जसकम जा दोस्त तव्हां वटि अचनि पिया, SUP जा घणा शामिल थिया आहिनि हींअर कराची में? 50 खां प्लस हाणे दोस्त शामिल थिया आहिनि, उहे शामिल थिया आहिनि, उहे माण्हू अचनि पिया, उहे माण्हू शामिल था थियनि, उहे ॾिसनि था त हिननि जी लीडरशिप बि ईअं ई आहे, उहे ॾिसनि था त हिन जी लीडरशिप लाड़काणे चौक ते बीठी आहे, ऐं उतां मक़सूद सुमरो पोयां मोटरसाइकिल ते पकोड़ा वठी आयो आहे, उहो अची हुन गाॾी में ॾिनासि, अला मक़सूद कहिड़े सन जी ॻाल्हि आई आहे, जॾहिं तूं पकोड़ा वठी लाड़काणे चौक ते मूंखे ॾेई वियो गाॾी, अला हुनखे ॾेखार सही मक़सूद खे, हा पोइ छा चयां तूं पकोड़ा डबो रोटी वठी अची मूंखे ॾिनई, 2012 टियों ॾींहुं जुनेद उमराणी असांखे खाराई दाल, वरी महिरबानी कई जो दाल असां वरी सब्ज़ी बि खाराई, ऐश थी विया आहियूं, ठली दाल खाऊं, वरी सब्ज़ी बची वई, चांहि मानी खाईसीं, कराची वञूं अधी नाहिद जे घर वञी रहियुसि, होटल जा पैसा 7 ॼणा किथां अफोर्ड कयूं, 7 ॼणा, आउं खणी हिकिड़ो कमिरो वठी वञा, आउं अफोर्ड कयां थो, आउं को बुखियो लंघण कोन्हे आहियां, आउं अफोर्ड कयां थो, आउं 2 कॉलेजिस में पढ़ाईंदो आहियां, मूंखे 30-40 हज़ार मिलंदा आहिनि 2 कॉलेज में पढ़ाइण जा, हिकिड़े कॉलेज जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में आहे, उहो अमाउंट मिलंदो अथव,
मूं पंहिंजो जॾहिं वकालत जूं 4 ऑफिसूं खोलियूं सदर में, उतां शिफ्ट थी वरी वाधू आयो त वाधू वारे ॿिए पासे वियुसि, शेल्टर में मथे वियुसि। उहे 4 ऑफिसूं मूं वकालत मां वरितियूं। उहे वठण खां पोइ जॾहिं उहा वकालत छॾियमि त उहे 4 किराए ते ॾिनमि। उन मां 70-80 हज़ार रुपया मूंखे मिलंदा आहिनि। मुंहिंजी ज़ाल मास्तराणी आहे, उहा पढ़ाईंदी आहे, उनजी पघार 25-40 हज़ार रुपया आहे। मूंखे 80 हज़ार, लख, सवा लख महीने में मिलंदो आहे। उन मां गाॾियुनि में पेट्रोल आऊं विझंदो आहियां। उन्हनि में जंहिंजी बि गाॾी खणा, गुलज़ार जुमाणी जी खणा, अज़ीज़ सालपुर जी खणा, अनवर सुमरे जी खणा, जंहिंजी बि गाॾी खणा, उन में पेट्रोल आऊं विझंदो आहियां। पर पेट्रोल विझण खां पोइ वरी पाण वटि जमूरत आहे, वरी पकोड़ा खे ॿिए खे खाराइणा पवंदा आहिनि। पेट्रोल मूं विधो आहे त पकोड़ा को ॿियो वठी ईंदो, मानी को ॿियो खाराईंदो। अज़ीज़ तालपुर सां पाणी हेठि तालपुर में रहंदो, उन करे मानी पे खाराई, चई अॼु आऊं खाराईंदुसि। को मानी किथे कीअं अनवर नोहाणी मानी पोइ खाराईंदो आहे, को मुनवर जतोई, को मज़र राहुजो, वेंदा आहियूं ईअं हलूं पिया। पंहिंजी पार्टी इहा माण्हू ॿिया ॾिसनि था त हीअ पार्टी कीअं पई हले। अॼु ज़ीनत समो कीअं भाड़ा करे पई वञे, हीअ आरफा कीअं भाड़ा पई करे वञे, हज़ारनाज़ कीअं भाड़ा करे पई वञे, कीअं अमीरज़ादी बिरहमाणी दादू मां अचे थी भाड़ा थी करे, कीअं अज़रा रिंद अचे थी उहा भाड़ा करे कीअं थी वञे, पोइ उते ॿिया दोस्त कीअं ॿियनि गाॾियुनि में अदियुनि खे ॻोठनि में पुॼाइनि था। हीअ सॼी संद ॾिसे पई। इहा सिर्फ़ु इलाइक़ो पंधु ईंदो आहे। हिन उमिरि में पंधु निकिरंदो आहे हुसैनाबाद खां। हीअ अल्ताफ़ ख़ासि के लिए आहे। मोटरसाइकिल जो भाड़ो कीअं थो विझे, रोशन कंदाणी पैसा कीअं थो विझे। अब आगा अब्बास आहे, उन्हनि पैसा कोन्हनि, उहो बेरोज़गार आहे, उनजो पुटु मज़दूर आहे। इहे पैसा कीअं था ख़र्च कनि माण्हू, इहे कीअं था हलनि। इन्हनि माण्हुनि हीअ अरसल आयल केतिरा भाड़ा भरे थो अचे। इहे माण्हू कीअं हलनि था, कीअं अफोर्ड कनि था। हीअ किथे ॼारियूं जंगल हणंदो आहे काशिफ़, नंढा नंढा रंग जा ठीका खणंदो आहे। इहे माण्हू कमु था कनि। पोइ इहे रंग जा ठीका खणण वारा माण्हू, इहे पंधु हलण वारा माण्हू, इहे पिनण वारा माण्हू, इहे लश्कर खणी माण्हुनि वटि 100 रुपया माण्हुनि खे अहिड़ो पिनी बेज़ार कयो आहे। अशरफ लाकी, अल्ताफ़ ऐं रोशन जो मुंहिंजो दोस्त आहे, हिकिड़ो शेख आहे, सुई सादरनि गैस में आहे। मूंखे चई अदा हाणे राति जो जॾहिं छिरक थो भरियां निंड मां, त छिरक भरण निंड पार्टी में कोन्हे कि छिरक भरे सोचां थो त दर ते केरु आहे, उहो इस्लामाबाद वञण लाइ भाड़ो घुरण आयो। मुंहिंजो छा थियो कि तव्हांजा 2-3 माण्हू जेका तव्हांजी इलेक्शन जी रजिस्ट्रेशन पई थी, इन में हर 2-3 महीने इहे ईंदा त वरी साथियुनि खे इस्लामाबाद वञिणो आहे, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, त 500 रुपया तव्हीं ॾियो। चई पाऊं छुतो थी पियो आहे। मूं चयो बाबा मूं तौबा कई, पर मूंखां वठी वेंदा आहिनि। मुंहिंजो दोस्त आहे उनड़ साहब, उन खे ॿुधायो, खिली चर्चो करे ॿुधाई। चई हिकिड़ो दफ़ो मूंखे लाखे लाइ कंदराणीअ लाइ ख़ासि करे जेके फ़ोन कयो, मूंखे चई त साईं को दोस्तनि जी का मीटिंग आहे, तयारी आहे, सुज़ुकी वञणियूं आहिनि, 1000 रुपयो ॾियो। चई मूं चयोमांसि तोखे ख़बर कान्हे छा? चई छा जी? चई मूं QH का कॾो को इस्तीफ़ा ॾेई। चई हमरा कंहिंसां ॻाल्हायो इहो केरु? अशरफ सां तव्हां केरु? अशरफ। चई मूं QH मां कॾो को इस्तीफ़ा ॾेई हेॾी। चई हमरा कंफ्यूज़ थी वियो। पोइ चयो मां दा हाज़िर कयूं था। त चई मूंखे छुतो करे ॾिनो, 500 रुपया ॾे, 200 रुपया ॾे, 1000 रुपयो ॾे। तंहिंजे करे ही ईअं करे, ऐं 500 रुपयो ॿियनि खां कोन था वठनि, 1000 रुपयो ई पंहिंजे खीसे मां विझनि था, पोइ 500 ॿिए खां था वठनि, 2000 पंहिंजा विझनि था। ॿ टे दफ़ा मूंखे 1000 दफ़ा वरिता। अच्छा, हे मुस्तफ़ा निज़ामाणी हिन खां करे 500 करे, 200 करे, 1000 करे, 2000 करे, 3000 मानियूं बुखाराए, टेंट हणे। त हीअ पाण इहे ॻाल्हि, इहा सॼी संद ॾिसे पई। ईअं फ़क़ति QH आहे। हाणे पाण कमु कहिड़ा पिया कयूं? कमु पाण सम्झो था, हाणे आउं लाइव पियो हले, सम्झो था जिन जाइनि ते असीं हुजूं आहियूं, उते जे असीं न हुजूं त उते ॿियो केरु केरु हुजे। इहो त ॻणितो में अचे ई कोन थो तव्हांखे। सिंध जे माण्हुनि खे इहा त ख़बर ई कान थी पए। सिंध जा माण्हू जेके ॾिसनि पिया वीडियो, उन्हनि खे थो चवां त जिन, गौर कयो छा थो चवां, जिन जिन जाइनि ते असीं वेठल आहियूं, उन्हनि जाइनि ते जे असीं न हुजूं, अयाज़ लतीफ़ पली जो न हुजे, त उन्हनि जाइनि ते गोॾो गोॾे में गॾे केरु वेठाल हुजनि हा, ऐं उहे कहिड़ा फ़ैसिला कराइनि हा, ऐं उहे छा छा चवराइनि हा। रिंकल ऐं लताउनि जा वारसो, बिमलाउनि ऐं जमनाउनि जा वारसो, जिन जाइ ते QH जी क़यादत वेठी आहे, उते QH जी क़यादत न वेठल हुजे हा। ही गवर्नमेंट इन वेटिंग आहे। सिंध जी मुस्तक़बिल जी हुकूमत आहे, हींअर अचे 6 साल खां पोइ अचे, 50 सालनि खां पोइ अचे। सिंध जी जेका मुस्तक़बिल जी हुकूमत वेठल आहे, गवर्नमेंट इन वेटिंग, उते को जमना जो ज़िक्र कॾहिं ॿुधो हा जे ही फ़क़ीर न हुजे हा, उते को ॿुधो हा ॻाल्हि? उते का रिंकल कुमारीअ जे अगवा जे ॾोह में का टिकेट रद्द थिए हा जे ही फ़क़ीर न हुजे हा। उते को मक़ामी ज़िलनि में मक़ामी सिंधी मज़दूरनि खे रोज़गार ॾियण जी ॻाल्हि थिए हा, उते ॻाल्हि कहिड़ी थिए हा? उते पाणीअ ते छा मौक़िफ़ हुजे हा? उते कराचीअ ते छा मौक़िफ़ हुजे हा?
मूंखे उन्हनि चयो राति सिंध जे कल्ह राति टियों राति सिंध जे वॾनि ब्यूरोक्रेट्स टेक्नोक्रेट्स वफ़ाक़ी सेक्रेटरियुनि मूंखे चयो लफ़्ज़ ॿुधिजो मूंखे चयो कंहिं शइ जो नालो वठी चयूं तूं फलाणी जाइ ते सिंध जी इंश्योरेंस पॉलिसी इंश्योरेंस सां आयाज़ती पलिजा फलाणी जाइ ते तुंहिंजे ज़रिए सिंधी माण्हुनि जी इंश्योरेंस आहे त हिते जॾहिं हादसो थी इंश्योरेंस छा हूंदी आहे त हादसो थी पए त हादसे जो अज़ालो कंदी इंश्योरेंस घर ढही पए त छित जो अज़ालो कंदी टंग भॼी पए त टंग जो इलाज कराईंदी इंश्योरेंस पॉलिसी माण्हू परी पए त वारसनि खे पैसा मिलंदा तूं इंश्योरेंस ई त हिते सुभाणे जेकॾहिं तूं न हुजी त अलाए छा छा थिए मूं चयोमांसि मूं चयो रुॻो ईअं न आहे उते ॿिया बि चङा माण्हू आहिनि उहे उन्हनि जो बि अंदरि ॾाढो सुठो मौक़ुफ़ु आहे इहा ॻाल्हि ईअं न आहे त रुॻो आऊं थो चवां 60-70 सैकड़ो माण्हू ईअं हूंदा 30-40 सैकड़ो ॿिया बि माण्हू आहिस्ते आहिस्ते डेवलप थिया आहिनि रुॻो पाण खे कोन पढ़ाइबो त आऊं ज़बरदस्त आहियां ऐं ॿिया माण्हू सभु ठॻ आहिनि आऊं हीरो थियो पियो ईअं कोन्हे ॿिया माण्हू 30-40 सैकड़ो ॿिया माण्हू आहिनि जेके उन्हनि फोरम्स ते वेही सुठो मौक़ुफ़ु रखनि था जेके या मुंहिंजी मदद कंदा आहिनि जॾहिं आऊं सुठो मौक़ुफ़ु रखंदो आहियां उहे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां इलेक्टेबल्स आहिनि उहे ज़बरदस्त मौक़ुफ़ु रखंदा आहिनि उन्हनि में के वॾा ज़मींदार आहिनि के जागीरदार आहिनि के पीर आहिनि के वॾियुनि हैसियतुनि जा माण्हू आहिनि ऐं के माण्हू उन्हनि मां ख़ुदि पंहिंजे सिर्फ़ु केतिरियूं चङियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जिन जी वरी आऊं पुठि भराई कंदो आहियां सिंध तब्दील पई थिए सिंध में फोरम्स तब्दील पिया थियनि सिंध में ज़बरदस्त हिकिड़ो माहौल बणिजे पियो सुभाणे पाणीअ ते जंग पाण कंदासीं वसीलनि जी वारसी पाण कंदासीं सिंध जे रोज़गार जी वारसी पाण कंदासीं सिंध जूं नियाणियूं जेके अगवा थियूं थियनि मारिजी थियूं वञनि ॿारड़ियूं जेके क़तल थियूं ॾिसो न सिंध जी कहिड़ो अशर आहे रोज़ लाश पियो आहे हिकिड़े लाश मां पिटे 7 ॾींहं थियो था वरी ॿियो लाश ॿिए लाश जी वारसी करे वरी टियों लाश हिकिड़ो अगवा जो माण्हू ॻोल्हियो पिया फज़ीला सरकी इमरान जो गुम इमरान मोहन गुम मोहन साहिल कोरे जो गुम साहिल कोरे जो क़ौमी कारकुन गुम कई माण्हू घुमनि उन्हनि सभिनी जी वारसी पाण खे करणी आहे टियों ॾींहुं मूंखे हिकिड़े माण्हू चयो आहे त हीअ फलाणे फलाणे वफ़ाक़ी इदारनि में नौकिरियुनि में सिंध जी कोटा ते अमल कोन पियो थिए तव्हांखे फैक्ट्स फिगर थो ॾियां इहे रखो हाज़िर पाण उन्हनि जा स्पोक्समैन आहिनि पाण सॼी सिंध जा तर्जुमान आहिनि सॼी सिंध जो ॿियो कहिड़ो तर्जुमान आहे जेके उर्दू मीडिया ॿुधंदी हुजे सिंध कहिड़ो जेके अंग्रेज़ी मीडिया ॿुधंदी हुजे जेके डान बि छपींदी हुजे छो इन करे न त आसमान में लथो आहियां इन करे जो डान खे भींडी जे अघ सां का दिलचस्पी कान्हे डान खे का दिलचस्पी कान्हे त ख़त लिखियोसीं ख़त पढ़ियोसीं डान खे का दिलचस्पी कान्हे त आयाज़ती पली जो हीअं आहे त की हुनजे ख़िलाफ़ु आउं इलेक्शन में बीठो आहियां डान खे या जंग खे या जियो खे या ARY खे या समा खे दिलचस्पी आहे सिंध जे मरण जीअण जे मसइलनि ते पाकिस्तान जी उन्हनि ते पाण था ॻाल्हायूं त इन करे पाण था अचूं ॿिया अचनि पोइ दाऊं था ॾियनि असांखे उर्दू मीडिया ब्लॉक आहे उर्दू मीडिया में तूं जेकॾहिं वञी चवंदे अयाज़ती पली जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदे त उर्दू मीडिया कहिड़ो लाचार आहे जो अयाज़ती पली जे तुंहिंजे चटाभेटी ते वेही प्रोग्राम करे सिंध जे मामलनि ते तव्हीं ॻाल्हायो कोन था तव्हीं ॻाल्हाईंदो तव्हां ॾिसो न सिंध में मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि हिकिड़ा माण्हू उहे अथव हिकिड़ा माण्हू उहे आहिनि सिंध में जेके रुॻो ॻाल्हाईंदा वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु वफ़ाक़ तबाह करे वफ़ाक़ खाइयो उन्हनि खे एजेंडा वफ़ाक़ इहो गौर कयो था सॼो ॾींहुं वफ़ाक़ खाइयो तबाह करे छॾियो इमरान ख़ान तबाह करे छॾियो नवाज़ शरीफ़ तबाह करे छॾियो फलाणे तबाह करे ॿिया वरी आहिनि जेके सॼो ॾींहुं चवंदा पीपुल्स पार्टी तबाह करे छॾियो वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु नालो उहे वॾियूं वॾियूं पार्टियूं उहे वरी वफ़ाक़ ते हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन पुछंदा इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ वफ़ाक़ी उहे सॼो ॾींहुं चवंदा पीपुल्स पार्टी तबाह करे छॾियो पीपुल्स पार्टी गवर्नर्स ॿिया हूंदा जेके सॼो ॾींहुं चवंदा अक़लियतनि जा हक़ माइनॉरिटीज़ मज़लूम जुलूस था कयूं मिसिंग पर्सन उहे वरी सिंध जी करप्शन ते कोन ॻाल्हाईंदा ॿिया वरी हूंदा जेके सॼो चवंदा सिंध में शरई निज़ाम अचे सिंध में मज़हबी निज़ाम अचे पर उहे वरी इंसानी हक़नि ते अक़लियतुनि जे नियाणियुनि जे अगवा ते कोन ॻाल्हाईंदा पाण हिकिड़ी लीगल कॉम्बिनेशन आहे जॾहिं सिंध जे पाणी जो मसइलो आहे त ओॾी महिल पाण सिंध दोस्त सियासत जा नुमाइंदा बणिजी सिंध जे पाणीअ लाइ आदमशुमारीअ लाइ सिंध जे वसीलनि लाइ कोई हीउ फार्मूलो कंहिं ॾिनो मूंखां अॻु में सॼी सिंध में तहक़ीक़ात कयो त कंहिं इहो फार्मूलो ॾिनो त सिंध 72.5 सैकड़ो गैस थी ॾे 58.5 सैकड़ो पेट्रोल थी ॾे इहो मूंखां अॻु में फार्मूलो ॿुधायो त सही सॼे सिंध में कंहिं ॾिनो आंगन करण इहो मूं ॾिनो आहे हिन फ़क़ीर ॾिनो उहो फैक्ट्स फिगर वफ़ाक़ सां चऊं वरी जॾहिं सिंध जी करप्शन आहे त सिंध जी करप्शन था चऊं जॾहिं असांजो भाउ ख़ालिद महमूद सुमरो शहीद थो थिए त असीं पंहिंजे मज़हबी कारकुननि सां अंजुमन तुलबा इस्लाम सां JUI सां जमा इस्लामी सां उन्हनि सां गॾिजी उन शहीद जे रत लाइ जुलूस था कढूं ऐं वरी जॾहिं साॻे वक़्तु रिंकिल लता जमना का इन क़िस्म जी का कुमारी का देवी का भेण अगवा थी थिए असीं वरी ओॾी महिल हुननि सां गॾु आहियूं हुननि जे मुफ़ादनि जो उबतड़
तंहिंजे करे असीं सिंध जा टोटलिटी में रिप्रेज़ेंटेटिव आहियूं। क़ौमी अवामी तहरीक सिंध जी मुकमिल पैकेज आहे। जीअं मुकमिल मोबाइल आहे न, हिकिड़े में मैसेज हूंदा आहिनि, 100 रुपए में मैसेज मिलंदा, 10,000, 50 रुपए में मिलंदो कॉल टू कॉल, यू फोन टू यू फोन, टेलीनार टू टेलीनार, 30 रुपए में एतिरियूं MB मिलंदियूं। पाण 500 या 650 रुपए वारो सुपर बम्पर कार्ड, जंहिंमें ऑफ द कलाक, ऑन कलाक, यू फोन टू यू फोन, पैकेज, MBयूं, SMS, सभु WhatsApp फ्री, फेसबुक सभु। तंहिंजे करे पाण सिंध जे क़ौमी कारकुननि जो बि, क़ौमी कारकुन इरशाद रांझाणी कहिड़ो, बशीर कुरैशी सां दुख सुख में कहिड़ो, बशीर कुरैशी ते जॾहिं हड़ताल जी कॉल ॾिनी वई त उनजी न्याणी बशीर कुरैशी मूंखे चयो त मुंहिंजी धीअ चयो शहीद बशीर ख़ान मुंहिंजे घर थैंक्स चवणु आयो। बशीर ख़ान कुरैशी, आसिफ बालादी, आकाश मला गॾिजी मूं वटि आया। असां सागर अनीफ बुर्दी घर जॾहिं हिनखे गिरफ़्तार कयूं कराची में 3 ॾींहंनि जी हड़ताल ॾिनियूं, मूंखे ई चयईं त मुंहिंजी धीअ चयो त चाचनि ॿियनि बि बयान कढिया, पर चाचा आयाज़ हड़ताल जी हिमायत जो सभ खां पहिरीं ऐलान। ख़ालिद महमूद सुमर जी शहादत ते उन ॾींहुं पाण हड़ताल जो ऐलान करे पाण उते पहुतासीं, जेकब बाबा जे धरणे में वियासीं। पोइ वरी पाण पंहिंजी मार्च पे हली, बेदारी मार्च पे हली। उन में पाण उतां बेदारी मार्च खे छॾे सखर खां पोइ पाण वञी हुतां शरीक थी, पोइ वरी कुंभ में अची शरीक थियासीं। पाण सिंध जे दर्दनि जो दारू आहियूं, पाण फबूं न फबूं, सुभाणे पाण खे कुझु मिले न मिले, कुझु मिलणु माना पंहिंजी ज़ात न, सिंध खे कुझु मिले न मिले। सुभाणे पाण ते वॾा वार थी वञनि, सिंध जी वहदत ते वार थी वञनि, सिंध जे पाणीअ ते वार थी वञनि, सिंधी माण्हू अकेला थी वञनि, सिंधी माण्हू घेरे में अची वञनि। पाण खे हुन अबाबील वांगुरु ख़बर हूंदी जंहिंखे चयो वियो त तूं हिन बाहि खे पाणीअ जे फुड़े सां कीअं विसाईंदे, चई फुड़े सां बाहि विसामे न विसामे, यौम क़यामत ते इहा ख़बर हूंदी त आऊं बाहि ॿारण वारनि सां न, बाहि विसामण वारनि सां।